ओम जय गणेश जय मंगल करता, जय दुख नासन विघ्न हरो। नमो गवर्जा नमो वाक्यपत नमो सरस्तितो शरणम्। ओंकार परमात्मा परवो रूप रंग किछ रेख नहीं। अंडज नीरज शीत जयति भुज, जल थल व्यापक एक तुहि। प्रभु अनंत का रूप न कोई, नेत नेत जस वेद कहे। साध संगत कर मुकत प्रापत, लोक सुखी पर लोक लय। पवन आहारी जोग साधना, जति कहावे ध्यान धरे। हर की कथा समान न होवे, साध संगत कर नीच तरे। साध संगत कर अमर भय, साध संगत कर मुकत भय। साध संगत कर शेष नांग जिम, फण फण धरती धार लय। प्रेम सहित नित हरि गुण गावे, मगन होत नित हरि जस करिणम। खुले पुराण कथा हरि होवे, कोट मुकत ताके शरणम। जिस मंदिर में कथा होता है, वैकुंठ धाम सोई कहिए। आद व्याद उपाद जाएगा, जो मांगे सो फल लइए। तीर्थ कोट कोट सुर पूजा, हर की कथा जहाँ करिणम। दासन दास प्रभु तेरो जस गावे, वक्ता श्रोता तो शरणम। तीर्थ कोट कोट सुर पूजा, हर की कथा जहाँ करिणम। दासन दास प्रभु तेरो जस गावे, वक्ता श्रोता तो शरणम। संगत बोलना सत श्री हर वाहिगुरु। हर रस निर्मल वाहिगुरु। अधम उदाहरण वाहिगुरु। पापी तारण वाहिगुरु। निर्मल वाहिगुरु। सुंदर वाहिगुरु। संगत बोलना सत श्री हर वाहिगुरु। लख लख हाणे थोरो नंढो अखर थी विया। लख लख त पाण ठेले वारे वटि बि आहिनि। हाणे अनंत अनंत वाधायूं तव्हां सभिनी खे अॼु गुरु नानक जयंतीअ जूं बेअंत बेअंत वाधायूं। प्रगट भई सगले जुग अंतर गुरु नानक की वॾियाई। सतगुरनि जी बेअंत वॾाई आहे। टिनी लोकनि में जिन नाम जपायो। अॼु गुरु नानक साहिब जो जन्मदिन सिर्फ़ कंहिं हिकु
पंजाब में न, एक प्रदेश प्रांत में न, एक देश में न, सॼे विश्व में मनायो थो वञे। सॼी भगवान जी हिन धरतीअ ते टिनी लोकनि में हर जगह ते पंहिंजा पवित्र चरण घुमाए ऐं नाम जपायो। गुरुअ जे बाणीअ रूपी खजानो असांखे बख़्शो। कलयुग जे जीवन खे सहारो ॾिनो गुरु नानक साहिब। अहिड़नि सतगुरनि जो अॼु जन्म उत्सव प्रकाश पूरब सॼी संगत खे उन जूं अनंत वाधायूं त आहिनि, परंतु असां उहो अमृत पीऊं जेको अमृत असांखे गुरु नानक ॾिनो आहे। असां गुरु नानक जा गुण था ॻायूं, गुरु नानक जो जस था ॻायूं। इहो असांजो फर्ज़ु आहे, इहो असांजो धर्म आहे कि जंहिं असांखे सच जी राह ॾेखारी असां उन खे गुरु मञूं, उन जा गुण ॻायूं। पर कॾहिं थोरो सोचूं कि असां उहो बि त कयूं जेको उन गुरु नानक चयो आहे। गुरु नानक जी जय जयकार कयूं, गुरु नानक जा गुण ॻायूं। इहो असांजो धर्म आहे, इहो असांजो फर्ज़ु आहे, इहो असांजो कर्तव्य आहे। परंतु उहो बि त कयूं कि जेको गुरु नानक चवनि था। असां कृष्ण भगवान जी जय जयकार कयूं, पर कृष्ण भगवान जेको गीता में चयो आहे उहो कयूं नथा। गुरु नानक जी जन्म उत्सव मनायूं था, जय जयकार कयूं था, सुठी घीअ जा कणा प्रसाद ठाहे विरायूं था, पर जेको गुरु नानक चवनि था उहो कयूं नथा। गुरु नानक साहिब ईअं थोरी चयो कि तव्हां मुंहिंजा गुण ॻाइजो, न। उन्हनि छा चयो? प्रभु बाणी सबद सुबाख्या गावो सुनो पढ़ो नित भाई। गुरु नानक चयो ही अमृत मां तव्हांखे ॾियां थो, गुरबाणी रूपी, इहो रोज़ ॻाइजो। तव्हां चवंदो ॻाइणु न ईंदो त पढ़ो, पढ़जो। पढ़ण बि न अचेव त सुणो, ॿुधजो। कुझु त ईंदव, ॻाइणु अचेव त ॻाइजो, पढ़णु अचेव त पढ़जो, न पढ़णु अचेव त अखियूं बंदि करे वेही ॿुधजो त सही। ही अमृत अथव भाई। प्रभु बाणी सबद सुबाख्या गाओ सुनो पढ़ो नीत भाई। गुरपुरे तू राखिया, गुरपुरे तू राखिया, गुरु नानक की वडियाई, गुरु नानक की वडियाई, गुरु नानक की वडियाई, गुरु नानक की वडियाई, गुरु नानक की वडियाई। प्रगट भई सगले जुगल तरे, प्रगट भई सगले जुग अंतर, नानक की वडियाई, गुरु नानक की वडियाई, गुरु नानक की वडियाई, गुरु नानक की वडियाई, गुरु नानक की वडियाई। जपो सतनाम वाहिगुरु, सतनाम वाहिगुरु, सतनाम वाहिगुरु, सतनाम वाहिगुरु, वाहिगुरु 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 वाहिगुरु, वाहिगुरु 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 वाहिगुरु, सतनाम वाहिगुरु, सतनाम वाहिगुरु, सतनाम वाहिगुरु, सतनाम वाहिगुरु। हरि अमृत नाम
भोजन नित भुंचो सरब वेला मुख पावो हरि अमृत नामो भोजन नित भुंचो सरब वेला मुख पावो जरा मरा ताप सब नाठा जरा मरा ताप सब नाठा गुण गोविंद नित गावो गुरु नानक की वडियाई गुरु नानक की वडियाई गुरु नानक की वडियाई गुरु नानक की वडियाई। गुरु नानक चयो हरि अमृत नाम भोजन नित भुंचो अमृत रूपी भोजन ठायो सरब वेला मुख पावो वो भोजन अमृत समान प्रभु जो नाम रूपी भोजन खाओ जरा मरा ताप जरा माने बुढ़ापो तव्हांखे न ईंदो मरा यानी मृत्यु तव्हांखे न ईंदी ताप यानी कंहिं बि प्रकार जो शरीर खे संताप न ईंदो छा कयो गुण गोबिंद नित गावो गुरु नानक चवनि था गोबिंद जा गुण गा गुरु नानक साहिब चवनि था गोबिंद जा गुण गा त तूं गोबिंद जा गुण ॻाए न जरा मरा ताप सब नाठा गुण गोबिंद नित गाओ उन्हनि पंहिंजी बाणीअ में कमाल सॼे गुरु ग्रंथ साहिब में राम कृष्ण हरि गोविंद नारायण इहो ई त नाम लिखियो अथऊं उन्हनि काथे बि न चयो आहे कि तव्हां धन गुरु नानक चओ ईअं न चयो अथऊं उन्हनि काथे बि गुरु ग्रंथ साहिब में न लिखियो आहे कि तव्हां धन गुरु अंगद देव चओ या धन गुरु अमरदास चओ उन्हनि चयो आहे गोबिंद जा गुण ॻायो भगवान जी कथा ॿुधो सबति उत्तम हर की कथा नाम सुनत दर्द दुख लथा त असां कहिड़ी गुरु नानक जयंती था मल्हायूं गुरु नानक जी त असां जय जयकार कयूं था गुरु नानक खे हार पायूं था धन गुरु नानक चऊं था पर गुरु नानक जेको चयो आहे उहो कोई बि सिख नथो मञे वरी बि असां सिंधी मञूं था जेको गुरबाणीअ में लिखियलु आहे उहो असां सिंधी वरी बि कयूं था गुरबाणीअ में त लिखियलु आहे कि गोबिंद जा गुण ॻायो गुरबाणीअ में काथे बि न लिखियलु आहे कि गुरु नानक जा गुण ॻायो उन्हनि साहिबनि त ख़ुदि गोबिंद जा गुण ॻाया उन्हनि ॻाया तॾहिं त लिखियो न राम नाम कृष्ण नाम हरि नाम गोविंद नाम सॼे गुरु ग्रंथ साहिब में हिकु पृष्ठ खां वठी 1430 पृष्ठ तक ईअं हुजे हा त उहे छो लिखनि हा सभ ते उत्तम हर की कथा भॻवान जी कथा सभिनी खां उत्तम आहे उन्हनि सतगुरनि जेको असांखे चयो आहे उहो असां कयूं त असां गुरु नानक जा सचा सेवक आहियूं असां पंहिंजी तरफ़ों नियम ठाहे छॾिया आहिनि कि हीअं करिणो आहे हीअं न करिणो आहे हीअं करिणो आहे हीअं न करिणो आहे पोइ उन नियम में अगरि कंहिं वीचारे भक्तिवान खां थोरी कमी थी रहिजी वञे त उहे ॾाढो नाराज़ था थी वञनि जीअं कंहिंखां भुल में मथो ढकणु विसरी वियो न ढकियो त उहो ॾाढो नाराज़ थींदा आहिनि भई न मथो ढक तोखां भुल छो थी इहा ग़लती न थियणु खपे मथो ढकणु सुठी ॻाल्हि आहे पर अगरि कंहिंखां भुल थी वई त उन ते हरूभर नाराज़ थियण जी ज़रूरत न आहे उनखे असां प्यार सां सिक सां बि चई था सघूं भई मथो ढके वञजांइ ठीकु आहे कोई ॿार आहे पंहिंजे माता पिता जे साम्हूं मथो न बि ढके आयो त कोई पाप न आहे या काई अगरि नियमनि मां ग़लती थी वई त नियम त उन्हनि गुरु साहिबनि त न ठाहिया आहिनि नियम त असां माण्हुनि ई ठाहिया आहिनि न अॼु गुरु नानक जयंती मनाई वञे थी त असां दिलि में सतगुरनि खे यादि करे
उन्हनि जेको चयो आहे उहो ॿुधी करे ध्यान सां उन ते हलण जी कोशिशि कयो। ऐं सॼी गुरु ग्रंथ साहिब में उहे ईअं ई था चवनि, गुण गोबिंद नित गाओ, गुण गोबिंद नित गाओ। गोबिंद जा गुण नित गाए, हरिय जी कथा ॿुध, भगवान जी भक्ति कर। सेवक गुरु नानक खे यादि कंदो, प्रार्थना कंदो, भई कॾहिं मुंहिंजे घर गुरु नानक ईंदा, कॾहिं मुंहिंजे घर गुरु नानक ईंदा। उन्हनि जी मां बाणी ॿुधी आहे, उन्हनि जी मां बाणी ॿुधी आहे, कॾहिं मुंहिंजी अची दिलि प्रसन्न कंदा। उहो ग़रीब सेवक हूंदो हुयो भाई लालो। गुरु नानक जी बाणी ॿुधई, सेवक खां पुछई, सेवक चयसि हीअ गुरु नानक जी बाणी आहे। तॾहिं खां दिलि में आस हूंदी हुअसि। भाई लालो हुयो बढ़ई, बढ़ईअ जो कमु कंदो हो, रोज़ सतगुरूअ खे यादि कंदो हो, प्रार्थना कंदो हो, पुकार कंदो हो, चवंदो हुयो मेरे बाबा जी देव दर्शन, मेरे बाबा जी तेरो दर्शन, मेरे सतगुरु जी देव दर्शन, मेरे सतगुरु जी तेरो दर्शन, देव दर्शन अखियां दर्शन जी, देव दर्शन देव दर्शन अखियां दर्शन जी, देव दर्शन। मेरे बाबा जी देव दर्शन, मेरे बाबा जी तेरो दर्शन, ओ मेरे सतगुरु जी देव दर्शन, मेरे सतगुरु जी तेरो दर्शन, आ देव दर्शन अखियां दर्शन जी, देव दर्शन तेरो दर्शन अखियां दर्शन जी, तेरो दर्शन, हाँ मेरे बाबा जी देव दर्शन, मेरे बाबा जी तेरो दर्शन, मेरे सतगुरु जी देव दर्शन। मेरे सतगुरु जी तेरो दर्शन। गुरु नानक साहिब अचानक भाई बाले मर्दाने सां वञनि पिया, दिलि में खींच। कोई जॾहिं यादि कंदो आहे त दिलि खे खींच थींदी आहे। इहा भॻवान जी हिकु सभिनी खे शक्ति मिलियल आहे, इन खे छठी इंद्री चइबो आहे। इहा शक्ति भॻवान सभिनी खे ॾिनी आहे। कंहिंजी वधीक जागृत हूंदी आहे, कंहिंजी घटि हूंदी आहे। ही अहसासु थींदो आहे कि कोई मूंखे यादि थो करे। ही तव्हां वेंदा हूंदो, अगरि पोयों कोई तव्हांखे निहारे थो त तव्हांखे ज़रूरु अहसासु थींदो कि कोई पोयों मूंखे शायदि ध्यान सां ॾिसे थो। पोइ तव्हां हिकदमि पोइ ते मुड़ी ॾिसंदा आहियो कि केरु आहे। पर थी सघे थो उहो परिचित हुजे या न हुजे, या उन जो कंहिं पिछले जन्मनि जो नातो हुजे जेको एॾी गौर सां ॾिसे थो, असांखे ध्यान सां ॾिसे थो। कोई यादि थो करे। गुरु नानक साहिब चयो भाई बाला मर्दाना बीहो बीहो, थोरो तकिड़ो न हलो, हेॾी हलो, हिन रस्ते सां हलो। छो साईं? कोई यादि थो करे। केरु यादि थो करे त गुरु नानक साहिब त पाण प्रभु परमात्मा जो रूप। चवनि था असांखे हिकु सेवक आहे, ग़रीब बढ़ई भाई लालो, उहो यादि थो करे। हलो उन जे घर हलूं, उन जे घर हलूं। सचे पातशाह हलो। भाई मर्दानो बि हलियो, बालो बि हलियो। भाई मर्दानो सतगुरनि सां गॾु हमेशह हसी मजाक खिल चर्चो कंदो रहंदो। भाई मर्दानो चए तो सतगुरु वॾा वॾा राजाऊं हथ पेर जोड़ींदा अथव, ओॾे हलंदा न आहियो, बढ़ईअ जे घर हलो था। उहो ईअं सोचींदो बढ़ईअ जे घर हलनि था त उते खाइण लाइ मिलंदो छा। वॾा वॾा राजाऊं इलाज कंदा त ओॾे न हलंदा आहियो। हाणे साम्हूं वॾो शहर अचण वारो हो त हेॾी मुड़ो था पिया हीअं नया पारा खां अंदरि। हाणे हेॾी छा हूंदो न, हीअं साम्हूं सिटी आहे वॾी बिलासपुर, ऐं तव्हां मुड़ो था हेॾे अंदरे रोड ॾे।
पहिरियों ई अचानक बुरा छा हूंदो अंदरि। गुरु नानक चवनि था न न हल हल, दिल में जाते प्रेम आ ओॾी हलणु खपे। कोई पुकार तो करे, छा थो चवे? कृपा करो मेरे सतगुरु जी, कृपा करो मेरे सतगुरु जी, कृपा करो। अॼु अचानकपुर में भी गुरु नानक जो भंडारो अथव। अचानकपुर में डेरे में गुरु नानक जो अॼु भंडारो अथव। काएं बजे आहे भाई? 11 बजे अचानकपुर में। सभई उते भी चरण घुमाइजो। भंडारो गरीबन लाइ कयो अथऊं, तव्हां हली उते सेवा करे अचजो। मेरे बाबा जी कृपा करो, मेरे बाबा जी कृपा करो। हाँ कृपा करो जी, दीनक दाते कृपा करो, कृपा करो। वाहिगुरु कृपा करो जी, दीन के दाते कृपा करो, कृपा करो। मेरे बाबा जी कृपा करो, मेरे बाबा जी कृपा करो। मेरे सतगुरु जी कृपा करो, मेरे सतगुरु जी कृपा करो। हाँ कृपा करो जी, दीन के दाते कृपा करो, कृपा करो। वाहिगुरु कृपा करो जी, दीन के दाते कृपा करो, कृपा करो। मेरा गुण अवगुण न विचारो, कोई कृपा करो, कृपा करो। मेरा गुण अवगुण न विचारो, कोई कृपा करो, कृपा करो। ओ मेरे सतगुरु जी कृपा करो, मेरे सतगुरु जी कृपा करो। खास आओ मिल जी, बाबा नानक मिल जी। हाँ आमिल जी, बाबा नानक आए मिल जी। प्यारे आमिल जी, बाबा नानक मिल जी। आमिल जी, बाबा नानक आमिल जी। ओ गुरु नानक मिल जी। बाबा नानक आमिल जी। गुरु नानक मिल जी। गुरु नानक आमिल जी। प्यारे आमिल जी, बाबा नानक मिल जी। आमिल जी, बाबा नानक आमिल जी। गुरु नानक भाई मर्दाने ऐं भाई बाले सां गॾु गरीब सेवक लाले बढ़ई जे घर पहुता। लालो बढ़ई ॾिसी हैरान थी वियो कि 3 संत मुंहिंजे घर आया आहिनि, जान पहचान कोन्हे। तॾहिं बि कोई संत घर ईंदो आहे त दिलि खे ख़ुशी थींदी आहे कि वॾनि भागनि सां संत घर आया आहिनि। जान पहचान न बि हूंदी आहे त असां उन्हनि जो सत्कार त कंदासीं ई, जलपान त कराईंदासीं न। चओ जय श्री कृष्ण। जय श्री। सिंधी कॉलोनीअ में रोहरा परिवार जो घर आहे। उते हिकु दिलीप रोहरा उन्हनि जी धर्म पत्नीअ छा नालो आहे? हाँ सुनीता नालो अथसि। विनीता नालो अथसि। त उन्हनि जे घर जे पाड़े में ई असांखे उन्हनि जे घर ई वञिणो हो ॾिसण लाइ कि सुभाणे कीर्तन सत्संग थियण वारो आहे, त बाबा ॾिसी वठो कीअं सही जॻह आहे। ठीकु आहे। पहली बार
कीर्तन करायो, कोई बास थियल हुयनि या कोई विशेष उन्हनि जे घर में हुयो आयोजन। ॾिसण वियासीं त विनीता जो घर पुछे त विनीता जो घर किथे आहे, त उहा रोहरा परिवार जी जेका नुंहुं विनीता उहा मशहूरु न आहे। विनीता पुछूं, असां सां गॾु जेके संगी साथी हुया, विनीता पुछूं, विनीता पुछूं त हिकु कोई ॿी विनीता हुई, उहा सत्संग बि कंदी हुई, सत्संगी हुई, गुरमुख हुई, ज्ञानवान हुई, भक्तिवान हुई, हुनजो नालो मशहूरु हो। उन जे घर वठी हलिया, बाबा हे तो विनीता जो घर। हाणे असां वियासीं, असां सां गॾु सॼी मंडली बि, उहा विनीता ख़ुशि थी ॾाढो, अचो अचो बाबा अचो अचो। असां चयोसीं इहो ई घर आहे जिते असांखे वञिणो आहे। वेठासीं, बढ़िया प्लेटूं व्लेटूं खणी आई, पहिरियों पाणी वाणी पीआरियईं, चांहि पीआरियईं, सभु सत्संग जूं ॻाल्हियूं शुरू थी हुयूं, सभु थी वियो। त मां तव्हां कॾहिं अखंड पाठ साहिबु रखाईंदव? चई असां त न रखाईंदासीं। मैं न रखाईंदव, हेॾी देरि खां असां अची वेठा आहियूं। चई तव्हांजे घर शादी आहे? चई न असांजे घर शादी बि न आहे। मी तुंहिंजो नालो विनीता आहे की न? तूं रोहरा परिवार जी नुंहुं आहे की न? चई विनीता बि नालो आहे, रोहरा परिवार जी नुंहुं बि आहियां, पर शादी असांजे घर न आहे। उहो विनीता ॿी हूंदव, उहा ॿी अथव, साम्हूं अथव असांजे। त मैं पोइ एॾी देरि तूं असांखे विहारे अथई। चई बाबा उहो त मुंहिंजा भाग की तव्हां आया आहियो, वेठा आहियो, भॻवान जूं ॻाल्हियूं कई अथव, ज्ञान जूं ॻाल्हियूं कई अथव, सत्संग जूं ॻाल्हियूं कई अथव। पोइ उहा उन रोहरा परिवार में पाण वठी हली। एतिरे में वरी उहा ॿी गायिका बि अचे, कंचन रोहरा, उन चई न हीअ बि असांजी भेण आहे, हिन घर में हलो। ओॾे वियासीं, उते भॻवान जी कृपा सां उन्हनि जी आश पूरी थी, पुट ॼायो, त वरी पोइ उन्हनि वरी कीर्तन करायो, सत्संग करायो। ईअं आहे कि संत काथे पहुची वञनि त माण्हू त वीचारो स्वागत कंदो ई न। भाई लालो बढ़ई स्वागत कई, कहिड़ो स्वागत कई? बढ़ई हो गरीब। बाबा भली आया, जी आया, अचो वेहो पधारियो। टे संत वेठा, गुरु नानक भाई बालो भाई मर्दानो आसन विछाए ॾिनई, पाणी पीआरे। चओ जय श्री कृष्ण। पाणी पीआरे, पाणी पीआरे करे ऐं हिकु हिकु पातल में हिकु हिकु ढोढो जूअर जो ऐं थोरो थोरो साग सरियां जो रखी करे ॾिनई। गुरु नानक साहिब घणो करे भोजन कंहिंजो बि स्वीकार न कंदा हुया, घणो करे नाम जे आधार ते ई हलंदा। कॾहिं काथे कोई ॾाढो प्रेम सां चए त प्रसाद रूप में थोरो खाईंदा हुया। थोरो सो प्रसाद रूप में ढोढो ऐं साग गुरु नानक खाधो। भाई बाले बि खाधो, पर भाई मर्दानो शौक़ीन माण्हू हुयो, उनखे ज़बान जा सवाद ॾाढा हूंदा। अहिड़ो मन में चिंता, चए पियो एॾी वॾी शहर न पिया हलनि, साम्हूं वॾो शहर हुयो, एॾा वॾा राजाऊं महाराजाऊं इलाज कंदा अथनि, ओॾी न हलंदा आहिनि। पाण त न कुझु खाइनि न पीअनि, असांजो बि ख़्यालु नथा कनि। जंहिंखे गॾु था वठी हलनि कम से कम उन जो त ख़्यालु कनि कि उनखे कहिड़ी रोटी खपे, कहिड़ी शइ खपे। ही सुकल ढोढो, ही साग, ही मुंहिंजे गले जे अंदरि वेंदो कीअं? ईअं मर्दानो सोचणु लॻो त गुरु नानक चवंसि था भाई मर्दाना खा न, भाई मर्दाना खा न। हा सचे पातशाह खावां थो, खावां थो। गुरु नानक ख़बर तो छा कयो, संत छा कंदा आहिनि? जेका थाली मिली आहे, प्लेट मिली आहे, थोरो उन मां खणंदा आहिनि, ॿियो कंहिं सेवादारीअ खे ॾींदा आहिनि, भई हे तूं प्रसाद खा। गुरु नानक छा कयो ख़बर अथव? हिकु गिराई खयो साग ढोढो, पातल उहा खणी मर्दाने जी पातल में पलटायो, हा हे बि तूं खा। मर्दाने चयो वाहेगुरु वाहेगुरु। अॻु में ई मां सोचां पियो कि कीअं अंदरि गले जे हेठि लहंदो साग ढोढो, ही त गुरु नानक वरी पंहिंजो बि मूंखे ॾेई छॾियो। हाँ गुरु नानक चवंदुसि मर्दाना खा न, खा न, जल्दी खा, देरि छो थो करे, खा, वरी अॻिते हलणो आहे। मर्दाने लाचार, जीअं न कोई मुसीबत में वॾी मुश्किल सां
मञींदो आहे चवण में मञे, थोरो सो ढोढो खईं, ॾिसे पियो वरी सुकल आहे जूअर जो आहे, सुबुह पचायो हुनई, मंझंदि ताईं बेदा रखिया अथई। अॻे त हाट पाट बि न हूंदा हुया कि गरम हुजे, जीअं आहे ठीकु आहे। खईं ढोढो, थोरो सो साग खईं, साग में बि तेल त आहे ई कोन, निजो पाणीअ में ठहियल आहे साग, उहो बि सुकल, बेदा मिर्च मसाला बि कुझु न, बसि उॿरियल साग आहे। खईं ढोढे सां गॾु साग, साथ संगत मुख में विधई, मुख में विधई त एॾो आनंद, एॾो आनंद, एॾो आनंद। गुरु नानक पुछनि था मर्दाना कीअं स्वाद, कीअं साग ढोढे जो स्वाद कीअं? चए तो सच्चे पातशाह तव्हां मूंखे काॾी काॾी घुमायो आहे, वॾनि वॾनि राजाउनि वटि बि रोटी खाराई अथव, जेके तव्हांजा सेवक आहिनि, 36 प्रकारनि जा भोजन बि मां खाधा आहिनि, पंहिंजे मुस्लिम समाज में बि अनेक रसिक स्वादिक स्वादिष्ट व्यंजन भोजन खाधा आहिनि, पर हिन साग ढोढे जहिड़ो स्वादु, हिन जहिड़ो रस त मूंखे कॾहिं न मिलियो आहे। हे खाइण सां ईअं थो लॻे ॼण अमृत आहे, ॼण जीअं न मखण आहे, एॾो आनंद थो अचे। सतगुरु इन में छा आहे, कीअं ठाहियल आहे? चयो बाबा इन में प्रेम समायल आहे, प्रेम। तव्हां ॾिठो हूंदो जंहिंजे दिलि में प्रेम हूंदो आहे उन खां तव्हां घुरी बि खाईंदा हूंदव, उनखे चवंदा हूंदव भई चांहि ठाहे त पीऊं, पापड़ पचाए खाऊं, जंहिंसां प्रेम आहे। ऐं जंहिंसां प्रेम नाहे उन तव्हांजे अॻियां खाजा, किशमिश, पिस्ता, बादामियूं, अखरोट, शुहारा, नेजा, अंजीर, अनेक प्रकार जा ड्राई फ्रूट, अनेक प्रकार जूं मिठाइयूं रखियूं प्लेटुनि में, पर मुश्किल सां तव्हां हिकु शइ खणंदव, चवंदव बसि बसि खाधो खाधो, हा हिन मां बि खाधो, हिन मां बि खाधो, बढ़िया बढ़िया, ॾाढो सुठो। छोकी प्रेम नाहे त पोइ सुठे में सुठा पदार्थ बि उहे फिका लॻंदा आहिनि, उन में रस न ईंदो आहे। ऐं अगरि प्रेम समायल आहे त पोइ रुखो ढोढो साग, उहो बि पाणीअ में ठहियल, न कोई मिर्च न मसालो। ऐं मर्दाने जहिड़े माण्हूअ खे स्वादु थो अचे। उहो सेवक जॾहिं भोजन खाई उथिया, पोइ तो पुछे बाबा तव्हां वॾी दया कई अथव, तव्हां केरु आहियो? मर्दाने खे ॾाढी ख़ुशी हुई कि मां हिन जी वॾाई कयां, छा त साग ढोढो ठाहियो अथई, तुंहिंजे हथ में सवादु आहे। मर्दानो चए पियो जेकर मां ॻाल्हायांसि, पर हू गुरु नानक साहिब सां पियो ॻाल्हाए। बाबा वॾी कृपा कई अथव, तव्हां आया आहियो, काॾों आया आहियो, काॾे तयारी आहे, तव्हांजो नालो छा आहे? बाबा मूं ग़रीब ते ॾाढी कृपा कई अथव, मूं ग़रीब जे घर तव्हां संत पाण ई आया आहियो, तव्हां केरु आहियो? मर्दानो चए पियो गुरु साहिब त चवनि पिया असांखे ॾाढो यादि थो करे, असांखे ॾाढो यादि थो करे, हिनखे त नालो ई ख़बर कोन्हे गुरु नानक जो, त यादि कीअं पियो करे? उनखे यादि करे पियो पर कॾहिं दर्शन न कयो हुयईं। सदाई उमंग हूंदी हुअसि कि कॾहिं मां दर्शन कंदुमि, कॾहिं दर्शन कंदुमि गुरु नानक जो, पर उन कॾहिं ॾिठो न हुयो, सिर्फ़ु कननि सां ॿुधो हुअईं कि हीअ बाणी गुरु नानक जी आहे। तॾहिं सिक पैदा थी हुअसि कि जंहिंजी अहिड़ी मिठी बाणी आहे त उहो माण्हू बि छा त मिठो हूंदो, उन जो दर्शन कंदुमि। इहा प्यास हूंदी हुअसि, तॾहिं पुकार कंदो कि मेरे सतगुरु जी कृपा करो, मेरे बाबा जी कृपा करो, मेरे बाबा जी दियो दर्शन। सतगुरु अॼु दर्शन ॾिनो, अॼु हली आया घर में, पाण ई साग ढोढो बि खाधो। पुछे तो साईं तव्हां केरु आहियो, काॾों आया आहियो, काॾे था वञो, मूं ग़रीब ते कीअं दया कई अथव? गुरु नानक मुस्कुराइनि था, जवाबु नथा ॾियनि। भाई मर्दानो चए थो मुंहिंजा सतगुरु आहिनि कीअं? वीचारे खे एॾी सिक आहे, एॾो प्यार सां प्रसाद खारायो अथई, ऐं एॾी सिक में भरिजी जेको रोज़ु पुकारूं कंदो आहे, चए थो गुण पियो ॻाए, असां पहुतासीं त बि गीत पियो ॻाए। उन सेवक खे पंहिंजो नालो नथा ॿुधाइनि। उहो वरी बि पुछणु लॻो सचे पातशाह तव्हां केरु आहियो साईं, काॾों आया आहियो, काॾे पधारियो, काॾे था वञो? मर्दाने चयुसि हेॾे ॻाल्हाए, हेॾे ॻाल्हाए, मां आहियां मर्दानो,
अच्छा मां आहियां गुरु नानक जो सेवक, ओॾे साहिबनि ॾे हथु खणी मां हिननि जो सेवक आहियां गुरु नानक। अरे गुरु नानक साहिबु पोइ त चरणनि में सुम्ही पियो। सतगुरु मां तव्हांखे रोज़ु यादि कंदो आहियां, तव्हांजी बाणी जॾहिं खां ॿुधी आहे तॾहिं खां मुंहिंजे दिलि जी इच्छा हुई कि कॾहिं दर्शन कंदुमि, रोज़ु पुकार कंदुमि। अॼु तव्हां मुंहिंजो तन मन ही घर शीतल पवित्र कयो आहे, कृपा कई अथव। वरी गुरु नानक उन भाई लाले बढ़ईअ जे घर हिकु बार न कई बार विया, ईंदे वेंदे जॾहिं बि उन रस्ते तो ईंदा थोड़ी देरि उन जे घर ज़रूरु वेंदा। भाङनि में कथा ईंदी आहे, सतगुरनि ईअं नाम जपायो, जिन जिन खे प्रेम हुयो उन्हनि जो हृदय पवित्र कयो, उन्हनि जे अंदर में भक्ति जागाई। अचो इहे सभु कथाऊं भॻवान जूं, सतगुरनि जूं, संतनि जूं मन खे पवित्र करण वारियूं। हाणे जेका कार्तिक जी कथा हली रही आहे उन कथा जो अमृत रस पियो, ध्यान सां श्रवण कयो। गुरुअ जे कृपा सां ही अमृत मिलंदो आहे। सतगुरु कृपा करे सो पावे, सतगुरु कृपा कंदा आहिनि तॾहिं हे जीव अहिड़ो अमृत पी सघंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। हा। हरि सत भामा कौं कही नारद मुनि प्रथ योग। हरि सतभामा के नारद पृथ्वी राजा खे ॿुधाए रहियो आहे। एक अच्युत सुन मोह पिरिया आगे भयो संजोग। हिकु चित ॿुधजांइ कथा, कथा जंहिं महिल ॿुधे त बसि हेॾी होॾी मन खे न भिटकाइजांइ। जेको संजोग, जेका अॻिते कथा आहे उन ॾे ध्यानु ॾे। विष्णु गणो प्रत धर्म दत्त पूछन कियो। विष्णु भगवान जे गणनि खां धर्म दत्त ब्राह्मण सवाल तो करे, पूरब अपना गुहज मोहि तुम कह दियो। तव्हां विशनदास ऐं चोल राजा जी कथा यानी पंहिंजी पिछले जन्म जी कथा मूंखे ॿुधाई। केॾी कृपा कयो, केॾो आनंद आयो, केॾो सुठो लॻो। तव्हांजी ख़ुदि जी घटना, ख़ुदि जी कथा ॿुधी करे इहे ई त अनुभव थींदा आहिनि। जेको पंहिंजी असांखे अनुभव ॿुधाए भई मूंखे भॻवान जी भक्तीअ मां हे लाभ थियो, उन जो असां अनुभव ॿुधी करे वधीक फ़ाइदो प्राप्त कंदासीं, वधीक लाभ मिलंदो। उन मार्ग ते हलंदासीं त विश्वास सां हलंदासीं भई हे माण्हू चए थो मां भक्ति कई, उन मां मूंखे फ़ाइदो मिलियो, त असां चवंदासीं हा असां बि कंदासीं, पोइ उन मार्ग ते हली पवंदासीं। हा। कीने हर की भगत मुकत सुख पाइया। वाह वाह, हरिय जी भक्ति करण सां मुक्ति भी मिली, सुख भी मिलिया। करी कृपा भगवान द्वार बैठाइया। भगवान अहिड़ी कृपा कई पंहिंजे दरवाजे ते विहारे छॾियईं। किए कवन मृत जय विजय रहे विष्णु के द्वार। तव्हांजा हे जेके ॿ साथी ॿिया आहिनि, ज़रूरु इन्हनि जी बि कोई कहाणी हूंदी, इन्हनि जी बि कोई पूर्व जन्म जो हूंदो वृतांत, कोई इन्हनि बि अहिड़ो सुठो कमु कयो हूंदो जंहिं करे तव्हांजे बराबरि हे बि तव्हांजा ॿ मित्र आहिनि, भॻवान जा द्वारपाल आहिनि। हा। आदि अंत इन की सकल मुझको कहो विचार। भाई प्यारा, जीअं तव्हां ॿिनि पंहिंजी कथा ॿुधाई आहे, तीअं मूंखे हाणे हिननि ॿिनि जी बि कथा ॿुधायो। गणो कहो सुन वे प्रविचारी तुम कहो कथा कहो अब सारी। हा। एक तृण बिंद्र महारिख भारी संध्या सिमरन करे अचारी। इन जी बि कथा ॿुधे जेके असांजा ॿ मित्र आहिनि। तृण बिंदु हिकु ऋषि हुयो, साधना कंदो हुयो, साधक हुयो। ताके गिर कन्या एक भई चतुर सियानी सुंदर नई। तृण बिंदु महात्मा जे घर हिकु ॾाढी सुंदर न्याणी हुई, कन्या। एक चित भगत विष्णु की कीनी कार्तक एकादश व्रत लीनी। श्री नारायण भगवान जी भक्ति कंदी, कार्तिक जा व्रत एकादशी व्रत कंदी। रिख कर दम तह दृष्टि चलाई
दुई सुत उपजे अति सुखदाई। करदम ऋषि महात्मा ऐं उन कन्या जो दृष्टि संयोग थियो, उन्हनि जी दृष्टिअ में एॾी शक्ति हुई कि उन्हनि जी सिर्फ़ु नज़र करण सां उनखे 2 पुत्र पैदा थिया। नाम तिनहु कारिख कहो, जय और विजय प्रगटाए। जय ऐं विजय उन्हनि बालकनि जो नालो रखियो वियो। अत धर्मी दोनों भये, हर की भगत कमाए। छोकी माता पिता ॿई संत हुया, इन करे उहे बालक भी भक्तिवान संत थिया। गोविंद ताको सदा सहाई जानिए। खून जो असर थींदो आहे, खून जो असर हर कंहिंखे थींदो ई आहे। गोविंद उन्हनि सां सदा सहाई आहे। आप समान प्यारा तिह कर मानिए। भगवान उनखे कीअं प्यार कंदो आहे, जेतिरो कोई पंहिंजो पाण सां प्रेम करे। महाभगत को पराक्रम ताका पेखिए। महाभक्ति जो पराक्रम आहे साध संगत, जेका शक्ति भक्तिअ में आहे न, उहा संसार में भी कंहिं भी ॻाल्हि में न आहे शक्ति जेका भगवान जी भक्तिअ में शक्ति आहे। भगवान जी भक्तिअ में जेको आनंद आहे, उहो संसार जी ॿी कंहिं भी ॻाल्हि में आनंद न आहे। भगवान जी भक्तिअ में जेको रस आहे, उहो ॿी कंहिं ॻाल्हि में रस कोन्हे। भगवान जी भक्तिअ में जेको सुख आहे, उहो ॿी कंहिं ॻाल्हि में सुख कोन्हे। इन करे त सतगुरनि चयो गुरबाणीअ में, ॾिठा सभु संसार सुख नाम बिन। ॾिठा सब संसार सुख नाम बिन। अॼु गुरु नानक जयंती आहे, इन करे तव्हांखे गुरू जी बाणी, गुरूअ जी बाणीअ जो अमृत था पीआरियूं। पियो चओ, ॾिठा सभु संसार सुख नाम बिन। ॾिठा सभु संसार सुख नाम बिन। तन धन होसी छार, तन धन होसी छार जड़े कोई जन। ॾिठा सभु संसार सुख नाम बिन। हाँ, ॾिठा सभु संसार सुख नाम बिन। चवनि सॼो संसार असां ॾिसी वरितोसीं ऐं बराबरि ॾिठूं बि, घुमिया बि। सॼो संसार ॾिसी करे चवनि था सुख नाम बिन। ॾिठूं, हिक हिक खां पुछूं तॾहिं लिखियऊं, सगल सृष्टि को राजा दुखिया। सगल सृष्टि को राजा दुखिया। सॼे संसार जो राजा भी दुखी आहे। नाम खां बिना सुख कोन्हे। नाम खां बिना, भगवान जी भक्ति खां बिना कंहिं भी ॻाल्हि में सुख न आहे, न कंहिं ॻाल्हि में आनंद आहे। गुरबाणीअ जी हिक हिक लाइन जो अगरि वीचार कजे त जेतिरो गुरु ग्रंथ साहिब आहे न, हिक हिक लाइन जो अर्थ गुरु ग्रंथ साहिब जेॾो थी वञे। ही त हिक हिक लाइन जेका आहे सिर्फ़ु कुंजी आहे, उन हिक हिक जो खजानो अलॻि आहे। चओ जय श्री कृष्ण। हाँ, भगवंत प्यारा तिन सम को न देखिए। भगवान उन्हनि खे पाण जेतिरो ई प्यार कंदो आहे जेके भगवान जी भक्ति कंदा आहिनि। मरुत निरपत एक अवसर यज्ञ रचाइयो। यज्ञ जी हिकु बार रचना थी। राजा यज्ञ कयो, ॿिन्ही भाइरनि खे यज्ञ लाइ घुराई। जय विजय। जय और विजय दोनों को बेग बुलाइयो। जय वेदों का वक्ता निश्चय जानिए। जय वेदन जे पढ़ण में होशियार, मंत्र उच्चारण करण में होशियार वेदन जो वक्ता हुयो। विजय करावन हार सुयज्ञ बखानिए। ऐं विजय यज्ञ कराइण में होशियार हुयो। ॿई भाइर मिली करे यज्ञ कराईंदा हुया। पूरन यज्ञ कराइयो की न निरपते स्नान। ॿिन्ही यज्ञ कराए संपूर्ण कयो। आख़िरी आहुति विझायऊं। पूर्णा आहुति थी, राजा स्नान कयो। मुक्ता अंबर स्वर्ण भव
हरख दियो नृपदान। हाणे राजा यज्ञ करायो त राजा पंहिंजे हैसियत सां दान कंदो न। राजा दान कयो, सुंदर सुंदर वस्त्र, मुक्ता फल, अंबर ऐं सोन दान कयईं, हीरा जवाहर मोतियूं थाल भरे भरे ॿिन्ही भाइरनि खे दान कयईं। यज्ञ कराए जय विजय दो आश्रम गए। यज्ञ कराए जय विजय पंहिंजे आश्रम ते आया। लियो तहां जो दान सकल बांटत भय। जेको दान मिलियो पाण में उते रखियऊं ऐं विराइण लॻा ॿई ॿाहिरि। तबहि विजय जय कौ तह भाख सुनाइयो। विजय जय खे चवण लॻो, सकल दीर्घ भयो तां का जिह कछ पाइयो। न कढ रख, जेको राजा जंहिंखे ॾिनो आहे उहो ई उहो खणे, बसि ठीकु आहे। छाजे लाइ पियो चए? छोकी उन खे कुझु वधीक हीरा मोती मिलिया हुया। धन अहिड़ी शइ आहे जेका कंहिंखे बि धन दौलत अहिड़ी शइ आहे, पैसो अहिड़ी शइ आहे जेका कंहिंजो बि ईमान, कंहिंजो बि मन बेईमान करे सघंदी आहे। चओ जय श्री कृष्ण। इन करे पैसे जे वहिंवार में हमेशा सावधान रहिजे। पैसे जो वहिंवार बिल्कुलु शुद्ध रखिजे ऐं थी सघे त पैसे जो वहिंवार कंहिंसां पंहिंजे माण्हूअ सां त कॾहिं न कजे ई न। भाईवारी कॾहिं कंहिंसां कजे ई न। पार्टनरशिप कॾहिं कंहिंसां कजे ई न। थी सघे त स्वतंत्र रहे, भले सुखी रहे, घटि कमाए सुखी रहे ऐं पैसे खे विच में न आणे। रिश्तनि जे दरार पइजी वेंदी आहे। ऐं हिते हे ॾिसो, भक्तिवान ज्ञानवान संत थी करे पैसो विच में अची वियो। जय ऐं विजय ॿई भाइर, ॿई भगवान जा भक्त, ॿई यज्ञ करण वारा ऐं ज्ञानवान, पैसो विच में अची वियो। हा, बांटत उपजय कलह बहु युद्ध परस्पर होए। ईअं कंदे कंदे उन्हनि में क्लेश थी वियो, लड़ाई थी वई। भला करो नह बांटिए जिसह लयो तेह होए। विजय चए पियो जंहिंखे जेको मिलियो आहे उहो खणे। जय चए पियो न, मूंखे घटि मिलियो आहे, तोखे वधीक मिलियो आहे, तॾहिं तूं ईअं थो चवें। ऐसे वचन सुनाइयो लोभ हृदय मह आन। तुंहिंजे हृदय में लोभ अची वियो आहे, तॾहिं शायदि तूं ईअं थो चवें। छो जो तोखे कुझु वधीक धन राजा ॾिनो आहे, न त हूअं जेको बि असांखे मिलंदो आहे ॿई भाइर अधु अधु खणंदा आहियूं। जय कछ थोरा पाइयो विजय लियो बहुदान। हा, लोभ वचन जब विजय सुनायो सुन कर जय मन क्रोध बढ़ायो। पंहिंजे भाव विजय जा लोभ वारा वचन ॿुधी करे जय खे क्रोध अची वियो। तबहि श्राप विजय को दीना सो कछ होए जो विधना कीना। पंहिंजे मुख मां उन भाउ खे श्राप ॾिनई। जेको विधाता रचना कई आहे थींदो त उहो ई आहे। असां चवंदा आहियूं विकरण कराइण हार परमात्मा आहे, पर उन परमात्मा पाण अची करे साम्हूं न कंदो आहे काई बि ॻाल्हि। असां जॾहिं काई ॻाल्हि असां खां बिगड़ी वेंदी आहे, चवंदा आहियूं करण कराइण हार परमात्मा आहे। ऐं जॾहिं काई ॻाल्हि ठहे सुठी असां खां, तॾहिं बि त चऊं न करण कराइण हार परमात्मा आहे। न ठही आहे त अरे मां ई त ठाही, अरे मां ई त वञी बीठोमांसि तॾहिं त हिन कमु थियो। अरे न न्याणीअ जी शादी मां त कराई, अरे सॼो ख़र्च ई मां ॾिनोमांसि। ऐं जॾहिं काई मौत अची पई सिर ते, पहुचंदो करण कराइण हार परमात्मा आहे। वाह, जॾहिं सुठो थो थिए त उहो सभु तूं कयो, ऐं जॾहिं कोई ॻाल्हि बिगड़ी वई त उहो परमात्मा बिगाड़ी आहे। सभिनी जा तो बिगाड़े कमु अॼुकल्ह ठाहे ई कोन थो। अॼुकल्ह सभु कम ई ऊंधा थो करे भॻवानु। चओ जय श्री कृष्ण। तूं ऊंधो आहे इहो नथो सोचे। कोई माण्हू मथो हेठि करे, टंगू मथे करे, शीर्षासन करे बीठो आहे, कीअं थो लॻे भाई चई सॼी दुनिया उल्टी थी वई आहे। अड़े पगला, दुनिया उल्टी न, तूं उल्टो थी वियो आहे।
तूं उथी सिधो थी त तोखे दुनिया सॼी सिधी नज़र ईंदी। करण कराइण हार परमात्मा आहे, इहो चवण उन खे अधिकार आहे जेको चवे तेरा बाणा मीठा लागे। पोइ उन खे हक़ आहे की उहो चई थो सघे ही करण कराइण हार परमात्मा आहे। बाक़ी जंहिं बाणो मिठो करे नथो मञी सघे त पोइ उनखे हक़ बि न आहे की ईअं चवे करण कराइण हार परमात्मा आहे। इहा ब्रह्म ज्ञान जी ॻाल्हि आहे। करण कराइण हार परमात्मा आहे, इहा ऊचे लेवल जी ॻाल्हि आहे। असां जहिड़नि माण्हुनि जे लाइ न आहे। असां माण्हू छा था कयूं कि सुठो सुठो कयोसीं त उन जी क्रेडिट, उन जो श्रेय, उन जो जस असां पाण था खणूं न, त पोइ असांखे अधिकार न आहे चवण जो ही करण कराइण हार परमात्मा। ही ॾाढी वॾी ॻाल्हि आहे, ॾाढी हाई क्लास जी ॻाल्हि आहे। कोई 5वीं क्लास जो छोकिरो कॉलेज स्टूडेंट जी ॻाल्हि कढे त खिल ईंदी न, भई 5वीं क्लास जो ॿारु आहे ऐं ॻाल्हि थो करे कॉलेज जे पढ़ाईअ जी, त न। जंहिं क्लास में तूं आहीं पहिरियों उन क्लास जी ॻाल्हि कर, उन जी पढ़ाई कर, उन सवालनि जो जवाबु ॾे, पोइ त तूं अॻिते वधंदे। ख़ाली तूं अगरि कॉलेजनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, PhD जी ॻाल्हि ॿुधाए, MSc जी ॻाल्हि ॿुधाए, MPhil जी ॻाल्हि ॿुधाए ऐं उहे ॻाल्हियूं करे ॿुधाए थो त उन सां तूं पास न थी वेंदे। अञा त परीक्षा ॾियणी पवंदी, अञा त ख़ूब पढ़ाई करणी पवंदी। ही ॿई भाइर ज्ञानवान, भक्तिवान, सत्संगी माया जे करे मन मुंझी पियो, विड़ी पिया, लड़ाई करण लॻा। कहो विजय जय कौं तबे ग्राह हो तुम जाए। तूं त एॾो लोभ अथई, तूं वाॻूअ जो जनम वठ। कपट भ्रात के संग कियो लोभ वस्यो मन आए। अरे कपट उहो बि भाव सां, ॿियो कोई भाईवार हुजई, पार्टनर हुजई, कोई तुंहिंजे धंधे वापार में अध जो हिस्सेदार हुजे, उन सां तूं कपट कर, बेईमानी कर त ठीकु आहे। भाव भाव सां बेईमानी। चओ जय श्री कृष्ण। बहुर विजय कौं जय कहो तुम गज हो वह भ्रात। हुन चयसि तूं अहंकार में भरियल आहे तॾहिं तो एॾो ॻाल्हाए, तूं हाथीअ जो जनम वठ। दियो परस पर श्राप तिन पीछे बहु पछतात। हिक ॿिए खे श्राप ॾेई छॾियऊं, पोइ मथे खे हथु ॾेई वेठा। अरे ही छा थी वियो, ही कहिड़ो ॻाल्हि थी वई। छो की अॻे वचन जेको हूंदो हुयो तुरंत सचो थींदो। सतयुग में एॾी शक्ति हुई कि इंसान जी ज़बान मां वचन निकितो उहो तुरंत असरु कंदो हुयो। तलवार, तीर ऐं धनुष, बंदूक इन्हनि जी ज़रूरत न हूंदी, बसि माण्हू जो वचन ई कमु कंदो हुयो। दियो परस पर श्राप बहुर पछतावही। अरे असां ही छा कयोसीं, थोड़ी सी धन दौलत, कूड़े धन दौलत जे लाइ असां ॿई ॿाहिरि विड़ी पियासीं। होनहार विध अक्षर मिटे न जावही। होनहार जेका हुअण वारी आहे उहा मिटे नथी। पशु जोन मैं हम भगत के हो वही। हाणे पशु योनीअ में भक्ति कीअं थींदी। मन में बहु पछताए असू भर रो वही। कोई गांइ अची वञे अंदरि, माता गांइ, असां उन जी पूजा कंदा आहियूं, पर सेवादारी उनखे कढी छॾींदा न ॿाहिरि। सत्संग में गांइ माता खे बि वेहण जो अधिकार न आहे। सत्संग में कुते ॿिले खे, कंहिं जानवर खे वेहण जो अधिकार न आहे। कोई बि ईंदो त उनखे भॼाईंदो की न भॼाईंदो? हा, कोई बंदर अची वञे, गांइ अची वञे, कुतो अची वञे, ॿिया कहिड़ा जानवर ईंदा आहिनि घरनि में असांजे घुसी, कूओ अची वञे, ॿिया कहिड़ा जानवर ईंदा आहिनि चकर भाटा में? हा हा, ॿिली अचे, बिल्लो अचे, केर बि अचे, भॼाईंदसि न। ऐं शेर अची वञे त पोइ तव्हां ई भॼी वेंदव। सत्संग छॾे, ज्ञान छॾे, भक्ति छॾे। इहा ई त परीक्षा आहे। इहा ई त परीक्षा आहे कि नांग बि अची वञे त हटे न। गुरूअ जे सेवा में
गुरु हुया परशुराम, उन्हनि जे सेवा में बालक हुयो, कहिड़ो बालक हो? करण, महावीर करण बालक गुरुअ जे सेवा में हो। उन गुरुअ खे न ॿुधायो हो कि मां क्षत्रिय आहियां, चेसि मां ब्राह्मण आहियां। छोकी परशुराम कंहिं बि क्षत्रिय खे धनुष विद्या न सेखारींदा हुया, उहे क्षत्रियनि जे बरख़िलाफ़ हुया, राजाउनि खे कटे छॾींदा परसो खणी करे। इन करे उन्हनि जो नालो परशुराम हुयो। परस खणंदा हुआ, परसो सम्झो था न, परशुराम में चावला न सम्झिजो, परसो माने ख़तरनाक हो, हथियार, उहो खणंदा। इन करे उन्हनि जो नालो परशुराम हो। ऐं राजाउनि खे कटे छॾींदा हुया, ब्राह्मणनि खे राजा ठाहींदा हुया। भई राजाऊं ज़ुल्म था कनि, जेके ज़ुल्मी राजा हूंदा हुआ, ग़लति हलंदा हुया, उन्हनि खे कटे छॾींदा। अॼुकल्ह अहिड़नि जी ज़रूरत आहे, परशुराम जहिड़नि जी न। हे जेके नेताऊं हे खणी था वञनि देश जो हेॾो पैसो, बसि उन्हनि जे लाइ हिकु परशुराम हुजे, बसि काॾे दाह करण जी ज़रूरत ई न आहे। कटींदो वञि, सभिनी खे कटींदो वञि, राजाउनि खे कटे कटे करे संतनि ब्राह्मणनि खे राजा ठाहींदा। भई इहे संत राजा ठहंदा, ब्राह्मण राजा ठहंदा त सभिनी ते दया कंदा, छोकी उन्हनि ग़रीबी ॾिठी आहे त उहे ग़रीबीअ जी क़दुरु कंदा। गुरुदेव केरु हुयो? परशुराम। शिष्य केरु हुयो? महावीर करण। सिखे पियो विद्या, हाणे सिखे पियो विद्या त परशुराम सेखारे पियो, सीधो साधो ग़रीब ब्राह्मण ठही करे सिखंदो हुयो। हिकु ॾींहुं गुरू चयसि थकी पिया ॾाढो, करण निंड कंदुमि। हा सतगुरु अचो, परथी मारे वेठो। उन जे गोॾे ते गुरु परशुराम सिर रखी आराम करे रहिया हुया। अचानक हिकु विषधर ख़तरनाक नांग आयो ऐं उहो करण जे अॻियां आयो। करण जे अॻियां हिन पासे अची करे हेॾो गुरुदेव सुम्ही पिया आहिनि, मथो रखियो त उन जी गोद में, ऐं हेॾो ख़तरनाक विषधर ज़हरीलो नांग आयो, धीरे धीरे ईंदो पियो वञे। पर करण सोचे थो मुंहिंजा सतगुरु हेॾो सुम्ही पिया आहिनि, अगरि मां उन्हनि खे उथारियां त पाप आहे, निंड मां उथारणु महापाप, घोर पाप, कंहिंखे बि निंड मां उथारणु, गुरु छा कंहिंखे बि। ऐं वरी हेॾो ही नांग थो अचे, अगरि मां थोरो हिली बि हुयुमि त हिननि जी निंड फिटंदी। नांग आयो, बिल्कुलु वेझो आयो, हिकु डंग हईं जोर सां, हिकु डंग जोर सां हईं, जहर चढ़ी वियो पेर में। पर महावीर हो करण, हिलियो न, भई न मुंहिंजा गुरुदेव जागी वेंदा। अच्छा, वरी नांग बि सोचे पियो कि भई कहिड़ो इंसानु आहे, मां जंहिंखे डंगियाऊं चिलाए न, डुके न, भॼे न, हिले न, अलाए डंग लॻो अथसि ठीक सां, अलाए न लॻो अथसि। हीअ डॉक्टर ॾिसंदा, नस मिली आहे अलाए न मिली आहे, इंजेक्शन लॻी वई ग़लति लॻी आहे, वरी ॻोल्हेसि नस, वरी हणेसि वीचारे खे, काथे काथे 6-6, 8-8 ईअं हणी वीचारे जी बांह सुझाए छॾींदा आहिनि। अरे अंधा तोखे पतो नथो पवे, नस जो बाक़ी डॉक्टर थियो आहे। पोइ वरी नांग छा कयो, विषधर वरी ॿियो डंग हयो महावीर करण खे, त ॿियो डंग हणण सां वीचारो थोरो सो ई हल्को सो हिलियो। हिलियो त गुरूअ जी निंड खुली वई। गुरू हिकदमि उथियो, ॾिठई, अरे बेटा पुट ही छा आहे? चई गुरुदेव कुझु न आहे, कुझु न आहे, घबरायो न, तव्हां आराम कयो, आराम कयो। गुरुदेव ॾिठो, चई ही छा, एॾो भयंकर नांग। पहिरियों त हुन परसो जेको हथ में नांग खे कटे छॾियईं, उन खां पोइ पंहिंजे फरसे सां उनखे थोरो चीर ॾिनई, जिते डंग हया हुई ॿ, उहो खून कढियईं। पोइ हीअं ॾिसणु लॻो हिन करण ॾे, सच ॿुधाए तूं केरु आहे? सच ॿुधाए केरु आहे? तूं ब्राह्मण नथो थी सघे, छोकी ब्राह्मण खे त कंडो लॻे तो ट्रपा ॾींदो वठी, ब्राह्मण में ताक़त न हूंदी आहे। तूं ब्राह्मण न आहे, सच ॿुधाए केरु आहे, न त तोखे ख़तमु कंदुमि हाणे। तूं कोई ॿियो माण्हू आहे, तूं कोई दुश्मन आहे, तूं कोई शातिर माण्हू आहे, तूं केरु आहे, सच ॿुधाए। चई गुरुदेव क्षमा कयो, मुंहिंजी ॾाढी इच्छा हुई कि मां धनुष विद्या सिखां त कंहिं महान
सतगुरू खां सिखां, इन करे मां तव्हांखे कूड़ ॻाल्हायो कि मां ब्राह्मण आहियां। मां ब्राह्मण न आहियां, मां करण आहियां। अरे चई ठीकु आहे बेटा, तोखे मां सेखारियो आहे त हाणे मां तोखे कुझु नथो चवां, नाराज़ नथो थियां, तोखे मारियां बि नथो, न त मां चाहियां त तोखे हिकु मिंट में ख़तमु करे छॾियां। पर न, जंहिंखे माण्हू सेखारींदो आहे तूं पीउ पुत्र जो नातो थी वेंदो आहे कि मां तोखे सेखारियो आहे त तूं मुंहिंजो पुटु। हाणे मां तोखे मारींदुमि न, पर जेको मां तोखे सेखारियो आहे, जेको बि सेखारियो थी मैं, तूं सॼी ज़िंदगी उन जो उपयोग कजांइ। पर जंहिंमहिल लड़ाई थींदी ओॾीमहिल तोखां विसरी वेंदी आहे विद्या। अगरि तूं लड़ाईअ में मुंहिंजी विद्या यादि कंदे त न ईंदे यादि, कमु न ईंदे, छो कि तूं कूड़ ॻाल्हाए करे विद्या सिखियो आहे। चओ जय श्री कृष्ण। त ॻाल्हि इन ते आई कि कथा में अगरि असां वेठा आहियूं, सत्संग में वेठा आहियूं, त अगरि नांग बि अची वञे ऐं डंग बि हणी छॾे त न हिले, उहो सेवक आहे, उहो सेवादारी आहे। थोरी थोरी ॻाल्हि में हिली न वञे। नांग कहिड़ो? वो सच को नांग न, कोई निंद्या रूपी जहर हणे, कोई कीचड़ हणे, कोई भलो चवे, कोई बुरो चवे, है न, तॾहिं बि असांजो मन विचलित न थिए, असां करण वांगुरु वेठा रहूं। सतगुरु असांजे दिलि में वसनि, सतगुरु असांजे शरीर ते विश्राम कनि, असां हिलऊं न। सतगुरु असांजे साम्हूं वेठा हुजनि, असां सत्संग ॿुधण महिल विचलित न थियूं, चाहे कहिड़ी बि ॻाल्हि थी वञे। इन जो नालो आहे सेवक, उन जो नालो आहे कोई सिखण विद्या, उन जो नालो आहे कोई कथा ॿुधणु। हिकु चित, हिकु मन, हिकु ध्यान सां, लगन सां भगवान जी अमृतमयी कथा ॿुधे। हा। कर चिंता मूर्छा परे, प्रभ को हृदय ध्यान। ॿई भाइर मूर्छा थी विया, प्रभुअ खे यादि कयऊं। ठाकुर भगतन कारने, तत छिन प्रगट्यो आ। भगवान भक्तन जी कारण तत्काल अची वियो। तत्काल भगवंत तह आयो, मूर्छा स्यो तिन आन उठायो। भगवान अची करे जल जो छंडो हयो, मूर्छा खां उथारियईं। दोनों प्रभ का दर्शन कीनो, वडे भाग अपने लख लीनो। वॾा भाग प्रभु तव्हां अॼु दर्शन ॾिनो आहे, कृपा कई अथव। सुनहो प्रभु बेनंती मेरी, किस मुख स्तुत करिए तेरी। भगवान तव्हांजी स्तुति कहिड़े मुख सां वर्णन कजे। अपने जन की रखिया करता, किए पाप सब ताके हरता। अपनी जन का पर्दा ढाके, अपने सेवक की सर पर राखे, अपने दास को दे वडियाई, अपने सेवक को नाम जपाई। भगत उदाहरण दुख हरन, सब विधि पालन हार। भक्तन जो उद्धारण करण वारा, सभिनी जी प्रतिपालना करण वारा। दीन श्राप हम परस पर, अब तुम करो उधार। हे प्रभु, असां ॿिन्ही भाइरनि हिक ॿिए खे श्राप ॾेई छॾियो आहे, असांजी हाणे तव्हां रक्षा कयो। भगवंत तिन को वचन उचारा, तुमरा वाक टरत नहीं टारा। भगवान चवनि था, हे प्यारा, मां अगरि मुख मां कुझु चयो हुजे त उहो मां कूड़ो करे थो सघां, पर पंहिंजे भक्तनि जे मुख मां निकितल वचन मूंखे बि ताक़त न आहे कि मां कूड़ो करे सघां या मिटाए सघां। अपना मान टले टल जावे, पर भक्त का मान न टलते देखा। भगवान जी कथा में, भगवान जे सत्संग में हिकु हिकु थी अनेक भजन आहिनि, हिकु हिकु कथा जे मथां अनेक अनेक भजन आहिनि, ऐं हिकु हिकु कथा जी हिकु हिकु लाइन जे पोयों वरी गहरो ज्ञान आहे, जेको असां अगरि कंदासीं या ॿुधाईंदासीं त ओतिरो समय ई न आहे। इन करे थोरे में ई सम्झो कि भगवान पंहिंजो वचन कूड़ो करे सघंदा आहिनि, पर भक्त जे मुख मां निकितल वचन कूड़ो न कंदा आहिनि। इन करे गुरु अर्जन देव महाराज गुरबाणीअ में लिखियो, सुखमनी साहिब में, भई भगवान काथे रहंदा आहिनि? भगवान काथे रहंदा आहिनि?
गुरु अर्जन देव सुखमनीअ में लिखियो अथव कि भगवान वैकुंठ में न रहंदा आहिनि, स्वर्ग में न रहंदा आहिनि, भगवान आसमान में न रहंदा आहिनि, भगवान काथे रहंदा आहिनि? प्रभु जी बसे साधकी रसना। प्रभु जी बसे साधकी रसना। भगवान रहंदा आहिनि संतन जी वाणीअ में, जुबान में। कीअं रहंदा आहिनि? छोकी भगवान जा जेके भक्त आहिनि, प्यारा आहिनि, हिकु त सॼो ॾींहुं हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण। तूं भगवान जी ज़बान ते आहे। इन करे भगवान उन्हनि जी वाणी सची कंदा आहिनि। उन्हनि जे मुख मां जेके आसीसाऊं दुआऊं निकिरंदियूं आहिनि त उहे सचियूं थींदियूं आहिनि। चओ जय श्री कृष्ण। हा। अपना श्राप भोग हो अबही, भोगत दुखी न हो वह कबही। तव्हांखे पंहिंजो श्राप, पंहिंजे कर्मनि जो फल त भोगणो ई पवंदो प्यारा। हा, हिकु ॻाल्हि आहे कि तव्हां कर्म जो फल भोगींदे भोगींदे दुखी न थींदो। उहो दुख तव्हांखे अंतर आत्मा में महसूस न थींदो। इहो फ़ाइदो आहे, इहो लाभ आहे। अगरि तव्हां सत्संग ॿुधो था त तव्हांखे जेके बि सुख दुख ईंदा संसार में, परंतु उहे अंदर अंतर आत्मा खे स्पर्श करे न सघंदा। ॿाहिरों ॾिसण वारा तव्हां ते दया कंदा, अरे हिन खे एॾो दुख आयो आहे, परंतु न, उनखे कोई अंदर में अफ़सोस आहे ई कोन, कोई दुख आहे ई कोन। चओ जय श्री कृष्ण। तिस पीछे तुम्हारी गत की जय, मेरा वचन मान तुम लीजे। तव्हांजी शुभ गति थींदी। जानवरनि जे शरीर में बि तव्हांखे भगवत नाम, हरि नाम, प्रभु नाम न विसरंदो। भगवान चवनि था इहा मुंहिंजी तव्हां ते कृपा रहंदी। जावो घंट का नदी पे, भोगो श्राप सुताहे। गंडका नंदीअ ते वञी पंहिंजे श्राप जो फल भोगियो। सुनत वचन दो चले, आए सलता पाए। गंडका नंदी तो साध संगत बिहार में। बिहार में कहिड़ो शहर आहे जाॾे असां हलियासीं? दरभंगा। दरभंगा। उते तो गंडका नदी। हा। अंतर ध्यान भय प्रभु वचन सुनाइयो। अंतर ध्यान थी आहे प्रभु भयो वचन ॿुधायूं जॾहिं। भयो गजेंद्र विजय जब बन मो आइयो। उन्हनि खे हाथी ऐं मांगरमछ जी देह मिली। 10 सहस्र बल गज का ताहि बखानिए। 10,000 हाथियुनि जो बल उन हिकु हाथीअ खे हुयो। ग्राह भयो जल माहि सुजय कौ जानिए। हिकु भाव मांगरमछ ठहियो, हिकु हाथी ठहियो। पशु जो मह आए के, तो भी सिमरन माहे। पशु देहीअ में बि उन्हनि खे हरि नाम जो सिमरन मिलियो। एक दिवस गजेंद्र को तिरखा व्यापीता है। हिकु बार हाथीअ खे प्यास लॻी। तिरखा तर जब गज भयो, आए गंडका तीर। गंडका नदीअ जे किनारे ते पाणी पीअण आयो। एक पाँव जल में धरियो, पाछे अचवो नीर। हरे कृष्ण। हिकु पेर अंदर नंदीअ में विधई ऐं पंहिंजी सूंड सां नंदीअ जे जल खे पीअण लॻो। ग्राह गिरास्यो तास पद, खेच लियो जल माहे। अंदर मांगरमछ हुयो, उन उहो पेर सुञाणे वरितो, पेर खे पकड़े वरितई। ताका बल कछ ना चले, डूबत हस्ती ताहे। जल में जेके जीव रहंदा आहिनि उन्हनि जो जल में बल वधीक थी वेंदो आहे। जल जे अंदरि उन्हनि जी शक्ति ॾाढी विशाल हूंदी आहे। मांगरमछ खे जेतिरी ताक़त धरतीअ ते हूंदी, जल में अगरि अंदरि हूंदो त उनखे ॾहोणी ताक़त थी वेंदसि। उन जो हाथीअ जो पेर पकड़ियो जल में त खीचींदो ई वञे, खीचींदो ई वञे, हाथीअ खे पूरो अंदरि खीचे वियो। तब गज करी पुकार कछु बल चलियो नाही। जॾहिं हाथी ॾिठो कि मां हाणे ॿुॾां थो त उन पुकार कई। विष्ण विष्ण मुख रटियो निरखियो, नभ की ओर ताही। आसमान ॾे निहारे, हे हरि
हे हरि हाथी गर्जना कही। व्याकुल भयो गजेंद्र विशन तब ही सुन पायो। भगवान हाथी जी पुकार बुधी। छाड़ गरुड़ को तहां बेग भगवंत तब आयो। भगवान हरि अवतार धारण कयो। भगवान जेके भी अवतार धारण कयनि उहे पंहिंजे माता पिता सां गॾु धारण कयनि। कोई न कोई माता पिता भगवान जो ठहियो आहे। जे राम अवतार में भगवान जो माता पिता केरु हुयो? हा मन में ही चओ, मन में ही चओ, जोर सां चओ न। राजा दशरथ माता कौशल्या। हेॾी संगत वेठा आहियो, आवाज़ नथो निकिरे तव्हांजो। राजा दशरथ ऐं माता केरु? श्री कृष्ण अवतार में भगवान जो पिता केरु हुयो? वासुदेव। माता केरु हुई? देवकी। ठीक। तीअं हरि अवतार भगवान बिना माता पिता जे धारण कयो। भक्त जी पुकार ते ॿुधी काॾो माता पिता अचनि, वरी उहे शादी कनि, वरी उन्हनि खे ॿार ॼमे, तॾहिं न, भगवान तुरंत हरि अवतार धारण कयो भक्त जे लाइ, बिना माता पिता जे। ईअं प्रकट थी आहे भगवान। भगवान जो नियम सां अवतार थींदो आहे, पर भगवान चवनि था भक्तनि जे लाइ पोइ मां कोई नियम, कुझु संयम कुझु न ॾिसंदो आहियां। गरुड़ ते पिया अचनि त गरुड़ खे चयो न न परे थी, मां ईअं ई टपो थो ॾियां, जल्दी वञी किरंदुमि हेठि, वञी उन भक्त जी रक्षा कंदुमि। तूं ईअं धीरे धीरे उॾामंदे, वरी हवाई जहाज वांगुरु हीअं लैंड कंदे, वरी उते एयरपोर्ट हुजे, हीअं सिधो मां वञा थो, ठक सिधो भगवान हली आयो। अची करे सुदर्शन चक्र कढियईं ऐं मांगर मछ जो सिर कटियईं ऐं उन खां पोइ हाथीअ खे बि मुक्ति ॾिनई। तॾहिं संतन चयो कैसे तूने द्वारिका में द्रौपदी की लाज रखी। कैसे तूने द्वारिका में द्रौपदी की लाज रखी। कैसे गजराज काज नंगे पाँव जाए हो। कैसे गजराज गाज नंगे पाँव धारे हो। कैसे तूने द्वारिका में द्रौपदी की लाज रखी। कैसे तूने द्वारिका में द्रौपदी की लाज हरि रखी। कैसे गजराज काज नंगे पाँव जाए हो। कैसे गजराज गाज नंगे पाँव धारे हो। कैसे महाभारत में भीष्म को प्रण राख्यो। कैसे महाभारत में भीष्म को प्रण रखो। कैसे महाभारत में भीष्म को प्रण राख्यो। कैसे महाभारत में भीष्म को प्रण रखो। कैसे वसुदेव जी के बंधन छुड़ाए हो। कैसे वसुदेव जी के बंधन छुड़ाए हो। हरि कैसे वसुदेव जी के बंधन छुड़ाए हो। कैसे वसुदेव जी के बंधन छुड़ाए हो। गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद। कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद। कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद। आजा सावरे सलोने मन मोहनावे। आजा सावरे हाँ। आजा सावरे सलोने मन मोहना रे। आजा सावरे। और रुत आई प्यारी प्यारी आजा सावरे। रुत आई प्यारी प्यारी आजा सावरे। फूल खिले क्यारी क्यारी आजा सावरे। फूल खिले प्यारी प्यारी आजा सावरे। जो आजा सावरे सलोने मन मोहना रे। आजा सावरे। हाँ आजा सावरे सलोने मन मोहना रे। आजा सावरे। हाँ गोविंद घर आ जावे। गोपाल घर आ जावे हो। आ जावे गोविंद घर आ जावे। गोपाल घर आ जावे। आ जावे गोविंद घर
आ जावे, गोपाल घर आ जावे, आ जावे गोविंद घर आ जावे, गोपाल घर आ जावे। आओ श्याम जी कन्हैया नंद लाल जी, मेरे प्राणों से प्यारे गोपाल जी। आओ श्याम जी कन्हैया नंद लाल जी, मेरे प्राणों से प्यारे गोपाल जी। ओ मेरे प्राणों से प्यारे गोपाल जी, मेरे प्राणों से प्यारे गोपाल जी। ओ मेरे प्राणों से प्यारे गोपाल जी, मेरे प्राणों से प्यारे गोपाल जी। आहा मेरे प्राणों से प्यारे गोपाल जी, मेरे प्राणों से प्यारे गोपाल जी। भक्त जी पुकारते भगवान पाण खे रोके न सघिया, हली आया ॿिन्ही भक्तन खे मुक्ति ॾिनो। हा मेट श्राप हरत नहु का, रूप आप समदीन। श्राप मिटाए छॾियो, रूप पाण जहिड़ो बणाए छॾियो। ऊपर आए विवान बहु, पुहपन वरखा कीन। विमान आया, गुलन जी बरसात देवताऊं करण लगा। भगवंत के सम दोनों भय, चढ़े विवान विष्णुपुर गए। भई भगवान जो स्वरूप बणिजी विया, विमानन ते चढ़ी विष्णु भगवान जे दरवाजे ते पहुता। द्वारपाल प्रभु अपने कीने, पुण्य शकत ऐसे फल दीने। उहे जय विजय हे ॿई भाइरनि, ॿई भाइर जय विजय ऐं विशनदास ऐं चोल सील सुशील। धर्मदत्त को गण सुनायो, जय और विजय अमर पद पायो। अमर पद पातो जय विजय। जैसे वृत जय विजय न कीने, तुम भी तिन समान व्रत लीने। जेका भक्ति, जेका साधना, जेको सत्संग भजन सिमरन जय विजय कयवा, उहो ई सत्संग भजन सिमरन साधना तूं भी कई आ धर्म दत्त। अपने धर्म राखसी तारी, धन पिता धन मात तुम्हारी। पंहिंजे सत्संग जो, पंहिंजी भक्ति जो फल ॾेई करे तूं राक्षसी तारी आ, इहा घटि ॻाल्हि थोड़ी आहे। धर्मदत्त तब गिरह कौं आयो, तिसते दुगना पुण्य कमायो। धर्मदत्त ब्राह्मण तॾहिं घर आयो, हाणे अञा उन जी श्रद्धा वधी वई। जॾहिं असांखे भगवान काई झलक ॾेखारींदा आहिनि त असांजी श्रद्धा वधी वेंदी आहे। जॾहिं असांखे भगवान अहसासु कराईंदा आहिनि कि बराबरि भक्तीअ में ताक़त ऐं शक्ति आहे, बराबरि भक्तीअ सां दुख दूर था थियनि, पोइ असां जीवन जी श्रद्धा वधी वेंदी आहे। भगवान जॾहिं महसूसु कराईंदा आहिनि। हा आयु दिवस पूरन भये, चलिया स्वर्ग को सोए। आत्म राम सु अमर होए, सुने पठे जे कोए। जॾहिं उम्र पूरी थी तॾहिं उनखे स्वर्ग में निवास मिलियो। सतगुरु चवनि था हीअ कथा जेको पढ़ंदो ॿुधंदो उहो बि अमर थी वेंदो। कहे कृष्ण सुन प्रिया हमारी, सुनो कथा यह अति सुखकारी। कृष्ण भगवान सतभामा खे सुखदाई कथा ॿुधाए रहिया आहिनि। सुनत पाप दुख रहे न कोई, पठते मुकत प्रापत होई। ॿुधण सां ई पाप दुख दूर थी वेंदा, पढ़ण सां ई मुक्ति प्राप्त थींदी। राजा प्रथ पूछत भयो, कहो नारद सत भाए। राजा पृथु नारद ऋषि खां पुछे तो सवाल। कृष्णा वेणी तट विखे, गण ठाडे तह आए। कृष्णा वेणी नंदीअ जे किनारे ते गण अची बीठा। कृष्णा वेणी सरता भई सुनावहो। तव्हां मूंखे कथा ॿुधाई कि तुलसी कीअं पैदा थी, तव्हां मूंखे अनेक नंदियुनि जो वृतांत ॿुधायो, राजाउनि जी कथा ॿुधाई,
कृष्णा ऐं वेणी इहे नंदियूं कीअं ठहियूं? इहे त देवियुनि जा नाला आहिनि। हा, किस विध उनकी उत्पत्ति सब कह जावहो। या असांजे देश में भारत में नंदियुनि खे बि माता जो रूप थो चयो वञे। हा, ईअं कीअं? चवंदा आहियूं न, गंगा मैया, नर्मदा मैया। असांजे देश जी इहा परंपरा आहे। ॿियनि देशनि में न चवंदा अथव, कंहिंखे गांइ खे माता न चवंदा अथव, न की नंदीअ खे माता चवंदा आहिनि। असांजे देश में इहा परंपरा। असांजे देश में एॾी वॾी दिलि आहे माण्हुनि जी कि उहे सभिनी खे पंहिंजे माता पिता समान इज़त ॾींदा आहिनि। हा न, ॿियनि देशनि में किथे गांइ खे माता न चवंदा अथव। कॾहिं ॿुधो अथव छा अंग्रेजी में काऊ मम्मी? हा न, काऊ मम्मी न, काऊ काऊ आहे बस। द काऊ, ज़्यादा से ज़्यादा THE लॻाईंदुसि, द काऊ बस। उते त पंहिंजे माता पिता खे बि इज़त न ॾींदा अथव। जीअं असांजे हिंदुस्तान देश में आहे, वॾनि खे चवंदा आहियूं आप, वॾनि खे आप चवंदा आहियूं न। उते हिकु ई शब्द अथव यू, सभिनि जे लाइ, चाहे माउ हुजे, पीउ हुजे, ससु हुजे, सहुरो हुजे। यू, उन जो कोई पर्यायवाची मीनिंग आहे ई न, शब्द ई कोन्हे। हिकु ई शब्द आहे यू। चाहे तव्हां पुट खे चओ त यू, माउ खे बि चओ त यू, पंहिंजे गुरूअ खे बि चवंदो त यू चवंदो, हिकु ई शब्द यू। हरे कृष्ण हरे कृष्ण। हीअ त असांजो महान देश आहे भारत देश। असांजी पवित्र भूमि आहे भारत भूमि, जाते भॻवान जा 24 अवतार थिया आहिनि। ॿियो कंहिं देश में न थिया अथव, ॿियो कंहिं देश में न थिया आहिनि एॾा अवतार भॻवान जा। ॿियो कंहिं देशनि में भॻवान जी भक्ति कोन्हे जेका भारत देश में आहे। ॿियो कंहिं देश में एॾी दया कोन्हेव, ॿियो कंहिं देश में एॾो प्यार कोन्हेव, सिक कोन्हेव जेको असांजे देश में आहे। ध्यानु ॾिजो, ॿियनि देशनि जा रीति रिवाज रस्मूं असां अपनायूं था, पर उते प्यार नाले जी शइ ई कोन्हे। कंहिंजो कंहिंसां मतिलबु न हूंदो आहे। ॿार 16 साले जो थी वियो त उन जा माउ पीउ चवंदसि तूं हाणे पाण ॼाण, तूं कमाए खा, पढ़ न पढ़, बुख मर, कुझु बि कर, असांजो कोई वास्तो कोन्हे। 16 साले ताईं तोखे पालियोसीं बसि। पोइ उतां जा ॿार बि उहे हूंदा आहिनि, उन्हनि जो बि कोई वास्तो न हूंदो आहे कंहिंसां, न की उन्हनि जो प्यारु हूंदो आहे माउ पीउ सां। ऐं उनखे उन्हनि खे ख़बर हूंदी आहे की असांजो माउ पीउ केरु आहे, किथे आहे। माउ कहिड़े शहर में पहुची वेंदी आहे, पीउ कहिड़े शहर में पहुची वेंदो आहे। हर 2-3 साल में उन्हनि जा तलाक थी वेंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। ऐं हिते असांजी परंपरा आहे हिंदुस्तान जी, भारत भूमिअ जी। हिते जन्म जन्म जो 7 जन्मनि जो साथ आहे। चओ जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। 7 जन्मनि जो हिते 7 फेरा पाया वेंदा आहिनि। इन करे उते हिकु बि फेरो न पायो वेंदो आहे। उते बसि साइन कयो रजिस्टर ते, शादी थी वई। वरी न आहे, पसंदि न आहे काई ॻाल्हि, ठीकु नथो लॻे, वरी अची साइन कयो, शादी टुटी पई। चओ जय श्री कृष्ण। एॾो सरल तरीक़ो। हिक ॿिए खे जेको जेको हरजानो आहे उहो ॾियो, शादी टुटी पई। हिकु पति पत्नी उते विदेशनि में पहुता, चई भई तव्हां तलाक छो था ॾियणु चाहियो? चई मुंहिंजो घोटु सॼी राति खोंगारा थो हणे, कराटा। इन करे पैसो बि खूब आहे, मूंखे प्यार बि खूब कंदो आहे, सभु सुख सुविधा बि आहे, पर राति जो जंहिं महिल सुम्हे थो, अरे मां त निंड ई नथी करे सघां, मां त बीमार थी वई आहियां, मां तलाक ॾींदमि हिनखे। उहो वीचारो चुप करे, छोकी उते जेके पति हूंदा आहिनि उहे चुप करे बीहंदा आहिनि, जीअं तुंहिंजी मर्ज़ी, ठीकु आहे ठीकु आहे, छा कंदासीं। ऐं हिते हिंदुस्तान जी परंपरा, हिंदुस्तान जी कहिड़ी परंपरा आहे। हिकु असांजो सेवादारी ॾाढा खोंगारा हणंदो आहे, मूंसां गॾु हलियो 2-3 दफ़ा यात्रा में कोई सेवादारी हलंदा आहिनि, हलियो 2-3 दफ़ा त खोंगारा पियो हणे, त ॿिया माण्हू खिलनि पिया जेके गॾु यात्री हूंदा आहिनि।
मैं भेणा तूं गॾु त हले तो ख़बर अथई मूंखे थी शर्म अचे अहिड़ा खोंगारा तो हणे ॿिया माण्हू खिलनि था सभु त मूंखे लॼ थी थिए भई मूंसां गॾु आहे। मां राति जो सुम्हंदो आहियां त थोरी सी हल्की सी विक्स नक खे ज़रूरु लॻाए सुम्हंदो आहियां हर मौसम में कि श्वास ठीकु हले खराटा वराटा न लॻनि ॿिए कंहिंखे डिस्टर्ब न थिए। हिकु ॾींहुं कुदरती छा थियो असां हितां रायपुर पिया वञूं ऐं रायपुर में उहो सेवादारी बि पियो हले उन जी सॼो परिवार पियो हले उन जा माता उन्हनि जी धर्म पत्नी सभु कंहिं शादीअ में वञनि पिया उनखे मेहंदी वेहंदी बि लॻल हुई हथनि में। मां पुछियोमांसि बेटा ही त तुंहिंजो घोट त ॾाढा खराटा हणंदो आहे पोइ तूं कीअं कंदी आहीं? चईं हा बाबा हे त ॾाढा खराटा हणंदा आहिनि ज़बरदस्त। पहिरियों जॾहिं शुरूअ में मां शादी करे आयुमि त ॾकी वेंदी हुअमि उथी वेंदी हुअमि पोइ हिननि खे बि उथारींदी हुअमि में पोइ हाणे चई भई हाणे त मूंखे अहिड़ी आदत पइजी वई आहे अहिड़ी आदत पइजी वई आहे की हाणे मूंखे वणंदा आहिनि हिननि जा खराटा ऐं जॾहिं हे न हूंदा आहिनि त मूंखे निंड न ईंदी आहे। चए पई पोइ मां कीअं निंड कंदी आहियां? चए पई मां हिकु हुन में रिकॉर्ड करे रखिया आहिनि हिननि जा खराटा मोबाइल में पोइ वेंदा आहिनि त उहो ऑन कंदी आहियां थोरी देरि में ॿुधंदी आहियां त लॻंदो आहे पासे में सुम्ही पिया आहिनि पोइ मूंखे निंड ईंदी आहे। त इहा मर्यादा आहे असांजे भारत देश जी कि पत्नी पंहिंजे पतीअ जी हर ॻाल्हि स्वीकार कंदी आहे। पत्नी पंहिंजे पतीअ खे पंहिंजो भॻवानु सम्झंदी आहे। 7 जन्मनि जो नातो थी वेंदो आहे। छा इहो कोई तरीक़ो आहे कि साल 2 साल में काई ॻाल्हि पसंदि न आई त छॾ काई ॻाल्हि पसंदि न आई त छॾ? जन्म जन्म जो साथ हुजणु खपे न। हिकु भजन गाईंदा आहियूं न असां जन्म जन्म का साथ है साथ की प्यार साथ जन्म जन्म का साथ गए तुम्हारा हमारा तुम्हारा हमारा जन्म जन्म का साथ गए तुम्हारा हमारा अगर न मिलते इस जीवन में लेते जन्म दोबारा जन्म जन्म का साथ है तुम्हारा तुम्हारा हमारा। भगवान सां असांजो जन्म जन्म जो साथ आहे। अगर नथो मिले वो ज्ञान उहा भक्ति वो सत्संग वो परमात्मा जी प्राप्ति नथी थिए त वरी जन्म वठणो पवंदो आहे वरी जन्म वठणो पवंदो आहे वरी इहा कथा ॿुधणी पवंदी आहे कार्तिक जी जेका तव्हां ॿुधो था। हा ब्रह्म यज्ञ रचाइयो शैल गिरोवर माहे शैल पर्वत ते ब्रह्मा यज्ञ जी रचना कई। चओ जय श्री कृष्ण। विष्णु रुद्र आदिक तहां आए सुर मुनि ताहे। विष्णु भगवान खे घुराई देवताउनि खे बि घुराई। भृगादिक सब रिख मिल आए बृहस्पति मुनि सकल संग ल्याए। भृगु आदिक मुनि आया बृहस्पति देवता भी आयो। कंहिं घुरायो? ब्रह्मा। ऐं ब्रह्मा खे त कोई चवण जी थोरो सो न्यापो ई वञे त सभु हलिया ईंदा छोकी सभिनि जो उहो पिता आहे। ब्रह्मा जेको आहे सृष्टिअ जो रचयिता आहे उन जो न्यापो वञे न अचनि सभु हली आया। हिक ई सॾ ते हिकु ई मैसेज वियो हिकु ॿिनि खे उन्हनि सभिनी खे मैसेज मोकिले छॾियो भई हलो ब्रह्मा सॾु कहे थो ब्रह्मा सॾु कहे थो सभु पाण ई पहुची विया। ब्रह्म मुहूर्त ब्रह्मा आयो ब्रह्मा रिख मुन दीक्षा पायो। ब्रह्म मुहूर्त में ब्रह्मा आयो ऐं ऋषि बृहस्पति देवता को दीक्षा वरतई। देख मुहूर्त शुभ लगन यज्ञ रचायो ताहे। खुद मालिक यज्ञ तो करे तो सब अची विया सब हाजिर थिया। प्रबल विघन तह हो वही गणपत पूजो नाहे। सभिनी ॾे समाचार वियो सभिनी ॾे निमंत्रण वियो पर गणपतिअ खे निमंत्रण ई न वियो। ब्रह्मा बि सोचियो कि भई हिक खे चयो आहे पाण ई सभिनि खे वठी ईंदा उहे। ब्रह्मा खे पंहिंजी मगन पंहिंजे कमनि में
पाण ई अची वेंदा। गणपतिअ खे ख़बर ई न पई, गणपतिअ खे कंहिं न्यापो बि न ॾिनो, भगवान गणपति न आयो। यज्ञ करन का ओदम किया, निकट होत नहीं विधि की तिरिया। यज्ञ जी रचना थी, परंतु ब्रह्मा जी स्त्री अञा तैयार थी करे न आई हुई। वडी तिरिया ब्रह्मा की जानो, नाम सावित्री प्रगट बखानो। ब्रह्मा जी वॾी स्त्री जंहिंजो नालो सावित्री आहे, लघु स्त्री गायत्री होई, दोनों स्त्री विधि की सोई। नंढी स्त्रीअ जो नालो गायत्री आहे। ॿई ब्रह्मा जी स्त्रियूं आहिनि। भृग ब्रह्मा को भाख सुनायो, आवत सुरा बिलम बहुलायो। भृगु ऋषि यज्ञ जो आचार्य, हुते बि शुक्र आचार्य। ये तो साईं तव्हांजे धर्म पत्नी ॾाढी देरि करे छॾी आहे, असां वेही वेही तंग थी विया आहियूं। इहो माइंड जो संभरणु ॾाढो मुसीबत आहे। 3-3 कलाक ब्यूटी पार्लर में मेनीक्योर, पेडीक्योर, मस्कारा, फेशियल, ॿियो छा थींदो आहे कोमल? संभरण में एॾी देरि। हिते सभु देवी देवताऊं वेठा आहिनि, कोई आम माण्हू आहिनि छा? सभु कम वारा माण्हू, सभु VIP। हा, तव्हांजे धर्म पत्नी एॾी देरि लॻाए छॾी आहे। हा, उत्तम लगन मुहूर्त जावे, पुनः हर भृग को भाख सुनावे। पाण ॿियनि खे ॿुधायो था मुहूर्त मुहूर्त, उत्तम मुहूर्त निकिरंदो थो वञेव। पोइ कंदव छा यज्ञ? जॾहिं मुहूर्त थी वेंदो पोइ कंदव। रुद्र विशन भृग को कहो, लघु तिर लावो जाए। भगवान भोलेनाथ चवनि पिया ही बीठी जो आहे। ब्रह्मा महाराज जी धर्म पत्नी चयूं भोलेनाथ इहा नंढी आहे, वॾी ॿी आहे, उहा संभरे थी वॾी, हीअ त वीचारी सीधी सादी आहे। हा, तेरे बिन यज्ञ होवे नहीं, लीने भृगु बुलाए। भृगु ऋषि जेको आचार्य हो, उन चयो मिड़ई विहारणो स्त्रीअ खे, पोइ नंढी जा वॾीअ में छा फ़र्क़ु आहे? नंढीअ खे ई सॾु कयो, ब्रह्मा सां गॾु विहारियो। गायत्री ब्रह्मा के संग कीनी, भृग गांठ जोर के दीनी। गायत्रीअ खे सॾु कयूं, तूं गायत्री माता हली आई, अची वेठी। वेठी त भृगु ऋषि गंढ ॿधी, पलव पली ॿधी ऐं शुरू करे छॾिया मंत्र पढ़णु। गांठ दे के मंत्र उचारा, तिसही काल सुरा पगधारा। अञा वीचारे भृगु ऋषि पहिरियों ई मंत्र शुरू कयो हो। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते स्वाहा। अची वई वॾी माता। भयंकर गुस्सो, भयंकर क्रोध। पहिरियों ताईं केॾी देरि ताईं भृगु ऋषि ॾे निहारणु लॻी, हुनजो ध्यानु वीचारे जो यज्ञ में हो। ब्रह्मा खे निहारणु लॻी, वरी उन पंहिंजे सौतन जेका नंढी भेण उन ॾे निहारणु लॻी। हुई त ॾकी वई ॾाढो, ब्रह्मा बि ॾकी वियो। भृगु ऋषि पंहिंजे हुन में पूरो हुयो, हे ठहण में, हे खणी आ, हे खणी आ, सुपारी खणी आ, फल खणी आ, सिंदूर हेॾे रख, हे धागो ॾे ॿधण वारो, हे खणी आ, सुठो की हेॾे अॻियां रख, लकड़ियूं खणी आ, अंब जूं, कल्याण। भृगु ऋषि ने पूरो। इहे गुस्से में एॾो भयंकर घूरे घूरे ॾिसे। वरी पोइ सभु जेके महिमान वेठा हुया, उन महिमाननि ॾे गुस्से में ॾिसणु लॻी त वीचारा महिमान चवनि पिया छुटासीं, असां कहिड़ी ग़लती कई आहे? असां त आयासीं भई ज़ोरदार पार्टी आहे, सेल्फ सर्विस आइटम ठहिया हूंदा, चयूं भाई अॼु त सुठियूं सुठियूं ज़बरदस्त डिश ठहंदियूं, सभई भोग लॻाइजो, मिसरियूं मलायूं मेवा खीर खंड। असांखे कहिड़ी ख़बर? ही त माता जंहिं घुरायो आहे उहा ई महिमाननि खे गुस्से में घूरे घूरे थी ॾिसे। अल्लाह अलाए छा कंदी, भॻवानु ॼाणे। हा, निरख सुरा मुख भाखियो, क्रोध चित उपजाए। आख़िर जॾहिं क्रोध माण्हूअ जो अंदरि भरिजी वेंदो आहे, सहन न थींदो आहे, पोइ उहो ज़बान जे द्वारा ॿाहिरि, पहिरियों अखियुनि जे द्वारा महसूसु पियो थिए, पर जॾहिं कोई उन जो समझ में न आई ॻाल्हि, अञा वधी वियो क्रोध, त पोइ ज़बान जे द्वारा ॿाहिरि निकितो।
अखियुनि द्वारा ॿाहिरि निकिरे क्रोध ठीकु आहे, ज़बान द्वारा ॿाहिरि निकिरे त बि बुरो न आहे, पर पोइ अगरि ईअं थींदो आहे की माण्हू हथियार हलाइणु लॻंदो आहे, हथ पीर हलाइणु लॻंदो आहे, उहो ख़तरनाक आहे। चओ जय श्री कृष्ण। हा, जिस रिख बैठाई तिरिया सो रिख जड़ होए जाए। पर उन्हनि जी त ज़बान मां निकिरण बि ख़तरनाक आहे। जंहिंजी वाणी सची थींदी हुजे उनखे त सोचे सम्झी ॻाल्हाइणु खपे। हीअ माता जगत जी माता चए थी इन खे मुंहिंजे सौतनि खे हिते मुंहिंजी गद्दीअ ते कंहिं विहारियो आहे, उहो जड़ थी वञे, वण थी वञे। कंहिं विहारियो हुयो? भृगु ऋषि आचार्य। अवर देव सरता हुए डोले होवे मूढ़ मुखों नहीं बोले। कंहिं कंहिं इन में सलाह ॾिनी आहे हिन माईअ खे विहारण जी, उहे सभु नंदियूं ठही वञो, उहे वण ठही वञो। उहो वीचारनि जो हाणे यज्ञ चुप थी वियो। भृगु ऋषि जेको चए पियो गिहु खणी अचो, अंब जूं लकड़ियूं खणी अचो, फल खणी अचो, सिंदूर खणी अचो। अरे ही छा थी वियो? मूंखे ई थी ॻाल्हाए माता। पोइ ध्यानु आयुसि की अरे उहो पासे वारे चयईं गुरुदेव तव्हांखे एॾी देरि खां ॾिसे पई घुरे घुरे, तव्हां त पंहिंजे में मगन हुया। हाणे चयो थी वण ठहो तव्हां। हरे राम हरे कृष्ण। सभिनी महिमाननि खे बि चवणु लॻी भई तव्हां हिते महिमान आया आहियो, कुर्सियुनि ते ठही वेठा आहियो, सोफ़नि ते ठही वेठा आहियो, तव्हांखे शर्म नथी अचे? तव्हांजे साम्हूं हे ग़लति कमु थी रहियो आहे। हिन मुंहिंजे नंढी भेण खे मुंहिंजे आसन ते छो विहारियो अथव? हा, कहो सुरा गायत्री कौं जोई तुम भी सरता का वप होई। सभिनी खे श्राप ॾिने कि तव्हां सभु मूर्ख आहियो देवताऊं, तव्हांखे देवता ठहण जो अधिकार न आहे, तव्हां सभु वण ठही वञो, तव्हां नंदियूं ठही वञो। हाणे जॾहिं सभिनी खे महिमाननि खे बि अपमान करे छॾियईं त नंढी भेण गायत्रीअ खे गुस्सो आयो। चयईंसि तूं जो एॾो गुस्सो थी करें, क्रोध थी करें, घर आयल महिमाननि जो अपमान थी करे। महिमान बि कहिड़ा? 33 करोड़ देवी देवता, शिव शंकर भगवान महिमान असांजो। हेड़ा महिमान नारायण भगवान महिमान, लक्ष्मी माता महिमान आहे। उन्हनि सभिनी खे तूं घटि वधि लफ़्ज़ थी ॻाल्हाए, श्राप थी ॾे इन ग़लतीअ जे करे कि मां तुंहिंजे आसन ते वेठी आहियां। बसि न, तूं घणो न ॻाल्हाए, तूं बि वञी करे नंदी ठहो त पतो पवई। तूं बि नंदी ठहो, तूं बि देवता ठहण जे लाइक़ु न आहे। हा, सुरा श्राप सब देवता चिंता तर मन होए। सभिनी खे चिंता थी पई, माहौल ॾाढो ख़राबु थी वियो। काथे त मौज करण आयासीं, सोचियोसीं सॼे जगत जे मालिक वटि अॼु पार्टी आहे त खूब डांस कंदासीं, खूब ॻाईंदासीं, खूब भंडारा खाईंदासीं, पर हे त कमु ई गड़बड़ थी वियो। वेसां कमु ई उल्टो थी वियो। हा, ज्यों कदली लागत पवन तैसे डोले सो। थर थर कांपण लॻा, देवताऊं ॾकण लॻा। गायत्री सुनत श्राप क्रोध मन राखियो। क्रोध अची वियो गायत्रीअ खे बि ॾाढो। रोस वचन पुन सुरा प्रत तब भाखियो। हाणे त ॿई भेनरूं पाण में हिक ॿिए खे घटि वधि ॻाल्हाइण लॻियूं। तेरा मेरा भरता ब्रह्मा जानिए। जॾहिं तुंहिंजो ऐं मुंहिंजो पति हिकु आहे, ब्रह्मा आहे, तनक भेद कछ नाहि सुप्रगट पोइ बखानिए। तूं छा मां छा? हा, बिन विचार तुम झूठो श्राप बताइयो। बिना विचार जे तूं करे महिमाननि खे थी पई घटि वधि ॻाल्हाए, महिमाननि खे श्राप थी ॾे, महिमाननि खे थी गंदा लफ़्ज़ ॻाल्हाए। तुम भी हो वह सरता श्राप सुनाइयो। उहो ई कष्ट, उहो ई श्राप जॾहिं तोखे मिले तॾहिं तोखे अहसासु थींदो। दीनो श्राप गायत्री सब असुर सुन लियो। हरे कृष्ण। हे ॿिन्ही भेनरुनि त श्राप ॾिना। सभिनी देवताऊं वीचारा विच में छा ॻाल्हाइनि? हिकु त महिमान, उहे चवंदा असां महिमान आहियूं, असांखे कोई अधिकार न आहे। ऐं वरी ॿिनि मायुनि जो झगड़ो, पोइ त भॻवान बि विच में न ईंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। बहुड़ सुरा प्रत भगवंत तब भाखत भयो। आख़िर सभिनी भॻवान ॾे इशारो कयो। भॻवान नारायण विष्णु भॻवान खे चयूं भॻवान ॾिसो तव्हां थोरो सम्झायो, भॻवान वॾा तव्हां आहियो। छोकी जंहिंजे घर में झगड़ो आहे उहो ब्रह्मा आहे, उहो हिननि खे न सम्झाए सघनि, उनजी ताक़त न आहे। तव्हां ई सम्झायो।
तॾहिं भॻवानु हथ जोड़े बीठो, नारायण भॻवानु, हे देवियूं शांत थियो, शांत थियो, माताऊं शांत थियो, ही छा थियूं कयो तव्हां? हा, सकल देवकों दुख दियो ऐसा श्राप बताए। हिते जेके आया आहिनि सभु देवी देवता आहिनि, कोई साधारण माण्हू न आहिनि। तव्हांजी हिकु सॾ ते वीचारा सभु कम छॾे हलिया आया आहिनि। अॼु कोई वॾो माण्हू हुजे त पंहिंजा कम छॾे करे कंहिं ग़रीब ॾे न हली वेंदो। हे जेके देवी देवताऊं सॼे संसार खे हलाइण वारा, तव्हांखे पंहिंजो माता पिता सम्झी, पंहिंजो पितामह सम्झी, वॾो सम्झी, तव्हांजे हिकु निमंत्रण ते सभु हलिया आया आहिनि। ऐं उन्हनि खे घुराए करे तव्हां हे हाल था कयो। अञा त न कुझु चांहि नाश्तो, कुझु न जलपान, कुझु न, अचण सां ई लड़ाई झगड़ा। हा, तुम दे सरता हो वहो कैसे यज्ञ उपजाए। तव्हां जगत जूं माताऊं आहियो, भई अगरि तव्हां नंदियूं ठही वेंदव त पोइ जगत जी उत्पत्ति कीअं थींदी? विधि भगवंत शिव सरता जब हुए जावहे। ब्रह्मा विष्णु महेश अगरि जल रूप थी वञनि त अंधकार हुए जगत महा दुख पावहे। उन सॼी जगत धरतीअ ते अंधकार थी वेंदो। करिए श्राप निवृत कृपा अब कीजिए। इहो जेको मुख मां वचन कढियो अथव उहो वापसि कयो। हा, सुगम बात अब कछ मुख ते कह दीजिए। जल्दी सां हाणे अहिड़ी मुख मां काई सुठी ॻाल्हि चओ, ईअं श्राप मिटिजी वञे। सुरा वचन तब ऐसे श्रीपत को कहो। कंहिं महात्मा सुंदर वचन लिखियो आहे, कंहिं विचारक के पेंसिल नंढे हूंदे असांखे मिलंदी आहे, उन सां लिखंदा आहियूं त रबड़ सां मिटाए सघिबो आहे। वॾा थींदा आहियूं त असांखे पेंसिल जी जॻह ते छा मिलंदी आहे? पेन मिलंदी आहे। पेन सां लिखियल अखर पोइ न मिटंदा आहिनि। त इन करे अगरि असां जॾहिं वॾा थी विया आहियूं त पंहिंजी वाणी, पंहिंजा वचन सोचे सम्झी कढूं कि कंहिंखे बि उन मां कोई दुख न थिए, कंहिंखे पीड़ा न पहुचे, कंहिंखे कष्ट न पहुचे। असां त सॼी राति सुम्हंदासीं कुझु बि चई करे सुख सां, जंहिंखे चयोसीं उन जो वीचार कयूं कि उहो वीचारो निंड करे सघंदो कि न करे सघंदो। चओ जय श्री कृष्ण। भॻवानु सम्झाइण लॻो कि हे देवियूं, तव्हां माता आहियो जगत जूं, तव्हां अहिड़ा वचन कढिया आहिनि मुख मां, त पोइ अहिड़ो कोई सुठो वचन कढो जीअं सुगम सरल थी वञे, श्राप मिटिजी वञे। चओ जय श्री कृष्ण। पूजो नाहे गणेश विघन ताते भयो। गणपतिअ जी पूजा न कई तो भगवान ॿुधाइण लॻनि। सभु त आया आहिनि, सभु देवी देवता आहिनि। पवन देवता आयो, अग्नि देवता आयो, वरुण देवता आयो, सभु देवी देवता आया आहिनि, परंतु गणपति न आयो आहे। काथी आहे गणेश भगवान? माता पार्वती चए थी अलाए मूंखे त ख़बर कोन्हे। भगवान भोलेनाथ चवनि था मूंखे बि ख़बर न आहे। असां त पंहिंजी गाॾीअ ते हली आयासीं बैल ते चढ़ी करे। हुनजी गाॾी नंढी आहे, ॿी अलॻि एक्टिवा, उन ते ईंदो, उनजी गाॾी नंढी आहे। अरे इन करे ई त विघ्न थियो आहे। सभिनी खे निमंत्रण ॾिनो अथव, जंहिंखे पहिरियों ॾियणु खपे उनखे तव्हां निमंत्रण ई न ॾिनो आहे। चओ जय श्री कृष्ण। मेरा वचन मिटने का नाही जानिए। सावित्री माता चवे थी मां वचन त मुख मां कढियो आहे, हाणे उहो मिटंदो कीअं? सत्य होएंगे सकल सुनिश्चय मानिए। अॼु ताईं त ईअं थियो न आहे कि मां जेको वचन कढियो हुजे उहो कूड़ थिए। इस विधि श्राप निवृत्त होए, सुनो वचन तुम सोए। भगवान चएसि अहिड़ो कोई वचन चओ जंहिंसां उहो श्राप निवृत्त थी वञे। सलता हो वह अंश तुम देव को न हो। हाणे मुख सां ईअं चओ कि सभु देवताउनि खे जंहिंखे मां श्राप ॾिनो आहे उहे नंदियूं थियनि, वण थियनि, पर उन्हनि जी थोरी थोरी अंश मां, बाक़ी उहे देवी देवता उहे ई रहनि। हा,
पुन दोनों हम सरता होवें, पश्चिम विखे महादुख खोवें। असां ॿई भेनरुनि जो अंश बि पश्चिम दिशा में काई नंदी कोन्हे, इन करे असां सॼे हिंदुस्तान में चारों तरफ़ नंदियूं आहिनि, पश्चिम दिशा में नंदी कोन्हे, इन करे असां पश्चिम दिशा ॾे नंदीअ जो रूप धारण करे उते ॿई भेनर असां हरियाली कंदियूंसीं। जिते नंदी हूंदी आहे उतां जो वातावरण हरियो भरियो थींदो आहे, उते अनेक फल अहिड़ा पैदा थींदा आहिनि जेके ॿिए धरतीअ ते न थींदा आहिनि, नंदीअ जे किनारे ते ई थींदा आहिनि। कुझु अहिड़ियूं सब्जियूं, कुझु अहिड़ा फल हूंदा आहिनि किथे जाते सिंचाईअ जा साधन न हूंदा आहिनि, त नंदीअ जे द्वारा नंढियूं नंढियूं नहरूं कढी करे सिंचाई कई वेंदी आहे, त अनाज पैदा थींदो आहे। असां उते हरियाली पैदा कंदियूंसीं। पूरन यज्ञ तब ब्रह्मा कीनो, विष्णु देवता को कह दीनो। पूर्ण थियो यज्ञ, विष्णु भगवान चयो वचन सुरा काया सुन लीजय, सरता अंश आपनी कीजय। सभिनी देवी देवताउनि खे आज्ञा थी कि पंहिंजे पंहिंजे शक्तिअ मां हिकु हिकु नंदी हिकु हिकु वण पैदा कयो। सुनत देव सब हर खत भय, सरता तास अंश होए गए। सभु ख़ुशि थिया, सभिनी उहा आज्ञा मञी। इहे कथाउनि जो प्रतीक आहे, इन्हनि जे अंदरि ज्ञान आहे कि तव्हां बि सभु हिकु हिकु वण लॻायो, काथे न काथे वण लॻायो, जाते जॻह मिलेव पैसा ख़र्च करे वण लॻायो, त धरतीअ ते जीअं हरियाली रहे, धरतीअ जो जेको वातावरण आहे पवित्र थिए। वणनि लॻाइण सां पवित्र थींदो, जल जे धाराउनि सां पवित्र थींदो, वणनि सां वातावरण पवित्र थींदो, ऐं ॿियो वातावरण पवित्र थींदो भगवान जे नाम सां। चओ जय श्री कृष्ण। सकले देव अंश जड़ होई, विष्णु अंश ते जमुना सोई। विष्णु भगवान जे अंश मां जमुना पैदा थी। गंगा रुद्र अंश ते भई, के कंडा ब्रह्मा ते थई। गंगा भगवान भोलेनाथ जी शक्ति में पैदा थिया, मात गंगा। कैकंडा नंदिया ब्रह्मा जी शक्ति में पैदा थिया। सब सुर जड़ सरता भय, शैल गिरोवर माहे। शैल पर्वत ते इहा कथा थी। सभई देवताउनि पंहिंजे पंहिंजे अंश मां, सभिनी देवियुनि पंहिंजे पंहिंजे अंश मां नंदियूं ऐं वण पैदा कया। ब्रह्मा विष्णु महेश सुर, गए धाम को ताहे। तॾहिं असांजे हिंदुस्तान में सभिनी नंदियुनि खे बि माता रूप मञियो वेंदो आहे। आयो सम्झ में ॻाल्हि? हा जा न कयो भाई। तॾहिं सभिनी वणनि जी बि असां पूजा कंदा आहियूं, छोकी उहो वण बि असांजे लाइ देव स्वरूप आहिनि। वणनि मां ऑक्सीजन निकिरंदी आहे, असांजे शरीर मां जेका निकिरंदी आहे उन खे चइबो आहे कार्बन डाइऑक्साइड, ऐं वणनि मां निकिरंदी आहे ऑक्सीजन। असां जेका श्वास खणूं था उहा ऑक्सीजन आहे, असांखे उन जी ज़रूरत आहे, ऐं उहा वण ॾींदा आहिनि। इन करे शास्त्रनि में बि जेके कथाऊं आहिनि, अगरि उन ते असां हलूं त असांजो जीवन सुखमय हुजे, कोई दुख न अचे। दुख अचनि इन करे था कि असांजे धरतीअ तां हरियाली ख़तम थी थींदी वञे। असांखे अॻे ज़माने में एसीअ जी ज़रूरत कंहिंखे बि न पवंदी हुई। शायदि तव्हांखे इन ॻाल्हि जो ख़्यालु हुजे कि अॻे एसीअ जी ज़रूरत कंहिंखे बि न पवंदी हुई। हाणे हर कंहिंखे कूलर बि थधि नथो पहुचाए सघे, एसीअ जी ज़रूरत थी पए। पंखो त बसि ईअं आहे, ख़ाली मच्छर हकलण लाइ। चओ जय श्री कृष्ण। पंखा त ईअं ई रहिजी विया आहिनि, न त अॻे माण्हू पंखो बि न हलाईंदा हुया, अॻे पंखो बि मुश्किल सां हलाईंदा हुया। हाणे धरतीअ ते एॾो प्रदूषण थी आहे, एॾो प्रदूषण थी आहे, इन ॾे असां सच में ख़्यालु कयूं ऐं वधीक में वधीक ध्यानु ॾियूं, वण लॻायूं। चओ जय श्री कृष्ण। सब सरता ते उत्तम जानो, गंगा यमुना प्रगट बखानो। गंगा जमुना सभिनी नंदियुनि में उत्तम नंदियूं आहिनि। द्वे सरता की उपमा ऐसी,
चारों वेद बखाने जैसी चैनी वेदन में इन्हनि जी महिमा वर्णन थियल आहे। गंगा सूरज सन्मुख वहे अवर नदी दक्षिण कौं लहे गंगा पूर्व दिशा में वहंदी आहे, ॿियूं नदियूं दक्षिण दिशा ॾे वहंदियूं आहिनि। नर्मदा दिसरव दक्षिण को जावे उत्तर दिशा गंड का पावे नर्मदा मैया हितों अमरकंटक मां निकिरी करे दक्षिण दिशा ॾे थी वञे, गंडका उत्तर दिशा ॾे वहंदी आहे। पढ़े सुने इस कथा को पाप रहे नह कोए निश्चय आत्म राम जी गंगा सम फल हो अॼु जी जंहिं कथा ॿुधी उन्हनि जा सभु पाप नाश, गंगा स्नान जो उनखे फल मिलंदो। जय श्री कृष्ण। ऐसे और भजन एवं गुरबाणी को श्रवण करने के लिए हमारे YouTube चैनल बाबा भगत राम चकरभाटा को सब्सक्राइब, लाइक एवं शेयर करें।